बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा, जानिब मुंहिंजी जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾे शफ़ा मियाँ मरीज़नि खे। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। जेकर ठीकु न आहियो तव्हांजे लाइ खोड़ सारी दुआऊं ऐं नेक तमन्नाऊं। अलाह साईं तव्हांखे सिहत कामिल अता फ़रमाए। सिहत हज़ार नेमतुनि जे बराबरि आहे। सिहत आहे त सभु कुझु आहे। दुनिया जूं तमामु रौनकूं अव्हां वटि आहिनि ऐं तमामु रंग तव्हां वटि आहिनि, तमामु दौलतूं तव्हां वटि आहिनि ऐं हर सुख तव्हां वटि आहे। पर जेकॾहिं सिहत न आहे त मूंखे लॻे थो त सभु शयूं जेको आहे न उहे फिकियूं थियूं वञनि। हर शइ जो जेको आहे न मज़ो ख़तमु थियो वञे, हर शइ बेमाना थियो वञे, हर रंग जेको आहे न उहो असांखे उन तरह ख़ूबसूरत न लॻंदो आहे। हर रंग जेको आहे उहो शायदि उन अच्छे रंग में तब्दील थी वेंदो आहे। त तंहिंजे करे ई चयो वेंदो आहे न त सिहत हज़ार नेमतुनि जे बराबरि आहे। सिहत जो ख़्यालु रखणु असांजो पंहिंजो फ़र्ज़ु आहे। कुझु शयूं इंसान जी कोताही में काउंट कयूं वेंदियूं आहिनि ऐं कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिते तव्हां जेको आहे न महिनत कंदा आहियो, पोइ उहो तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी हुजे, तव्हांजो पंहिंजो कमु हुजे, त पोइ उनखे तव्हां ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे न, जीअं पाण एक्सरसाइज़ कोन कंदा आहियूं त बॉडी पोइ आराम आराम सां बिल्ड थियणु शुरू थींदी आहे। त मूंखे लॻंदो आहे त सिहत बि उन तरह हूंदी आहे, पर तमामु मामलात उन तरह हूंदा आहिनि। जिते तव्हां महिनत करियो था त पोइ अव्हांखे यकीनन उनजो जेको फल आहे उहो ज़रूरु मिलंदो आहे। सो यस, इहो चवणु ज़रूरी हुजे थो, पंहिंजो पाण खे सम्झाइणु ज़रूरी हुजे थो त असांखे पंहिंजो ख़्यालु करिणो आहे। ऐं ख़्यालु करण जे लाइ जेकॾहिं इंसानु न बि करे मिसाल जे तौर ते, त उहो पंहिंजो पाण खे ई तबाह कंदो, उहो पंहिंजो पाण खे ई बर्बादु कंदो, ॿिए कंहिंखे नुक़सानु कोन पहुचाईंदो, उहो पाण खे ई नुक़सानु पहुचाईंदो। तंहिंजे करे ई शायदि चयो वेंदो आहे त पाण सां मुहबत करियो, ऐं इंसानु जेको पंहिंजो पाण सां मुहबत कंदो आहे त पोइ उहो पंहिंजे समाज जे लाइ बि कराइतो थी वेंदो आहे। नाज़रीन, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं कंदासीं प्रोग्राम में। तमामु जेके मुंहिंजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि सभिनीनि खे ऐं प्रोग्राम में ॿीहर बि भली कार चवंदसि ऐं गॾोगॾु मां ॿुधाईंदी हलंदसि त हिन पूरे प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल करियो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं तव्हां मौक़ो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो तव्हां हिसो बणिजी सघो था ऐं तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। चांहि प्रोग्राम में अची चुकी आहे ऐं जॾहिं चांहि जी ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ असां चवंदा आहियूं त असांजी महिमान नवाज़ी में बि चांहि माना शामिलु हूंदी आहे। को बि गेस्ट ईंदो आहे न, अगरि जेकॾहिं कोन घणी देरि ताईं असां वटि तरसे थो, कोन पंहिंजो घणो टाइम ॾेई सघे थो, त पोइ माना असां जेको आहे सो जेको बि कुझु प्रेज़ेंट कयूं पर हुन में चांहि ज़रूरु हूंदी आहे। एंड यस, टपाल मेज़बान इज़ गुड ऑप्शन। तव्हां उहो जेको आहे न उहा पती इस्तेमालु करे सघो था। अॼु जो जेको प्रोग्राम जो टॉपिक आहे ॾाढो ज़बरदस्त टॉपिक आहे ऐं अवेयरनेस जी घटिताई, कोताही या कुझु कमियूं असांखे पंहिंजे हिन मुआशिरे में घणियूं नज़र ईंदियूं आहिनि। अवेयरनेस जी ॻाल्हि कंदा आहियूं त हर हंधि उन जी ज़रूरत हूंदी आहे, पर मूं कंहिं ॾाहे जो लेक्चर ॿुधो त हुन चयो मूंखे अवेयरनेस लफ़्ज़ खां ॾाढी घणी नफ़रत थी वई आहे। असां वटि ईंदो वेंदो माण्हू जेको आहे न उहो रस्ते ते बि गंद कंदो ऐं जेको आहे सो पंहिंजे आस पास जे माहौल जो ख़्यालु कोन रखंदो, पर उहो ई माण्हू जॾहिं कंहिं फॉरेन कंट्री में वेंदो त तीर वांगुरु सिधो थी वेंदो, छो त हुते जा रूल्स ऐं रेगुलेशन्स हुनखे बिल्कुलु सिधो करे वठंदा। त असांखे हर शइ ख़बर हूंदी आहे, पर असां जेको आहे सो उहा ई ॻाल्हि त वरी एहतियात कोन कंदा आहियूं। सो कोशिशि कजे त असां जेको आहे न हर तरह जेके बि शयूं असांखे मिली रहियूं आहिनि, उहा असांजी सिहत आहे, असांजा जेके बि मामला आहिनि त उते असीं एहतियात ज़रूरु करियूं। सो यस, घणो वक़्तु नथी वठां। HIV ते अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। HIV एंड प्रेगनेंसी ॾाढो इम्पॉर्टेंट टॉपिक आहे, ॾाढो घणो ज़रूरी आहे। त चयो वेंदो आहे न हूअं त इन्हनि शयुनि जी नॉलेज औरतुनि खे हुजणु खपे, पर मां इन ॻाल्हि जी क़ाइल न आहियां। मां सम्झां थी त औरत ऐं मर्द ॿिन्हिनि खे इक्वली इन्हनि शयुनि खे अंडरस्टैंड करिणो पवंदो पंहिंजी ज़िंदगी खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ। सो यस, HIV जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त ह्यूमन इम्यूनो डेफिशिएंसी वायरस आहे, फहिलजंदड़ बीमारी जंहिंखे पाण चऊं था, ऐं इन फहिलजंदड़ बीमारी जा कारण कहिड़ा हुजनि था ऐं इन जो एहतियात कीअं हुजे थो, इलाज कीअं हुजे थो। ऐं जॾहिं असां हुनखे प्रेगनेंसी खे हुन सां कनेक्ट कयूं था त पोइ जेको आहे सो वरी इहा ई ॻाल्हि कंदसि त एहतियात ऐं इलाज कीअं हुजे थो।
HIV खां बचण जो ऐं हिकु माउ जे ज़रिए ॿार में बीमारी कीअं फैलिजे थी, पहिरियां हुनजो जेकॾहिं इलाज जी ॻाल्हि कजे थी त छा इहो मुमकिन आहे, हुन खां कीअं बची सघिजे थो। असां वटि डॉक्टर मौजूदु आहिनि, नसरीन बुघियो साहिबा, पब्लिक हेल्थ एंड सेफ्टी में हुननि जी स्पेशलाइज़ेशन आहे ऐं मैडम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां ॻाल्हाईंदियूं आहिनि। दिलि जी गहराई सां मां तव्हांखे भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। Walaikum Have a salam. good morning. Good morning to you as well and everyone Thank you else. so much. Thank you so much. By the way, you are looking very beautiful, very graceful. हमेशा जियां। Thank you. मैडम कीअं आहियो? ठीकु आहियो? जी ठीक ठाक, अल्लाह जो शुक्र आहे। मां बि पहिरें तव्हांखे चवंदसि त तव्हां तमामु ज़बरदस्त जेको आहे उहो इंट्रोडक्शन ॾिनो आहे ऐं ॿ टे तमामु इंट्रस्टिंग टॉपिक्स जेके आहिनि उन्हनि ते तव्हां ॻाल्हायो, वेरी नाइस। ऐं मां पंहिंजे तरफ़ां जेको आहे तव्हांजे चैनल खे, तव्हांजो मैरान टीवी खे ऐं जेको आहे जेके ॾिसण वारा आहिनि उन्हनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम चवंदसि, क़बूल कंदा। अस्सलाम जी। थैंक यू। यस मैडम, थैंक यू सो मच, तव्हां टाइम कढी आया आहियो ऐं ॾाढो ज़बरदस्त टॉपिक, मां ईअं चवंदसि त हीउ टॉपिक तव्हां खणी आया आहियो। जी हा। सो यस, HIV एंड प्रेगनेंसी, जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं HIV एड्स छा आहे, मां चाहींदसि त तव्हां पहिरीं इन ते ॻाल्हायो। जी हा, थैंक यू। पहिरें त चवंदासीं त HIV एड्स जॾहिं तव्हां ॿाहिरि ॿुधंदा न, मतिलबु ॿाहिरि जो मुंहिंजो मतिलबु आहे त जिते बि HIV जो लफ़्ज़ ईंदो न उन सां गॾु कनेक्टेड तव्हांखे जीअं एड्स बि मिलंदो। HIV एड्स जीअं हाणे ही जेको डिसंबर जो महीनो आहे इहो एक्चुअली वर्ल्ड एड्स डे महीनो आहे, सेलिब्रेट कयो वेंदो आहे। ऐं फर्स्ट जेको डिसंबर फर्स्ट आहे उन खे जेको आहे उहो वर्ल्ड एड्स डे चइबो आहे। ही मंथ आहे ऐं एक्चुअली दुनिया में इलाही सारनि कंट्रीज़ में सॼो साल इन जे बारे में मुख़्तलिफ़ जेको आहे आगाही जा अवेयरनेस जा प्रोग्राम्स थींदा आहिनि, पर ख़ासि तौर ते असांजे मुल्क में इन में सिर्फ़ु जेको आहे उहो पहिरीं डिसंबर जेको हूंदो आहे उन खे वर्ल्ड एड्स डे जे तौर ते जेको आहे मल्हायो वेंदो आहे। कुझु इवेंट्स थींदा आहिनि ऐं महीने में आऊं त हिते थोरे टाइम जे लाइ आहियां त तंहिंजे करे आऊं त हिते आगाही जे प्रोग्राम्स में एक्चुअली मुंहिंजो नालो जेको आहे नसरीन इनायत बुघियो आहे ऐं आऊं जेको आहे मुंहिंजी स्पेशलाइज़ेशन आहे इन्फेक्शियस डिज़ीज़िस ऐं पब्लिक हेल्थ एंड सेफ्टी वेलफेयर वग़ैरह जेको सभु कुझु उन में अची थो वञे ऐं मॉलिक्यूलर बायोलॉजी वग़ैरह सभु कुझु। त हिते जेको आहे उहो असां आगाही जा प्रोग्राम्स कंदा आहियूं जेके स्कूलनि में ताकी ख़बर पए त जीअं महीनो जेको आहे उहो या पहिरीं तारीख़ जेका आहे उहा त आहे वर्ल्ड एड्स डे ऐं हाणे तव्हां चओ पिया HIV त माना HIV and AIDS, it's related. Yes. How it is related, that's what we are going to talk about. Yes. ठीक है ना, thank you very much. अच्छा त इन्हनि ॿिन्ही खे पाण सेपरेट कंदासीं because it's different. HIV ऐं AIDS में फ़र्क़ु कहिड़ो आहे, पहिरीं पाण खे इहो यादि रखण जी ॻाल्हि आहे। HIV जेको आहे जीअं तव्हां पहिरें ॿुधाए चुका आहियो पंहिंजे इंट्रोडक्शन में त इट्स ह्यूमन इम्यूनो डेफिशिएंसी वायरस। त HIV इज़ ओनली वायरस। HIV हिकिड़ो अहिड़ो जीवड़ो आहे कि जेको इंसान जे जिस्म में अंदरि वञे थो त उहो असांजो जेको दिफ़ाई निज़ाम आहे कुदरत जे तरफ़ां मिलियल उन खे कमज़ोर थो करे छॾे। ऐं छो थो कमज़ोर करे, छो जो ही जॾहिं असांजे जिस्म जे अंदरि एंटर थिए थो न त एंटर थियण खां पोइ हू जेको पंहिंजो घर तलाश करे थो, असांजे जिस्म जेको आहे उहो इलाही ट्रिलियंस ऑफ सेल्स सां ठहियल आहे, त उन में जेको सेल जेको हुनखे वणे थो न पंहिंजो घर ठाहिण लाइ उन खे चइबो आहे CD4 ऐं उन जो कमु हूंदो आहे असांखे जेके बि जीवड़ा असांजे अंदरि था वञनि, बैक्टीरिया हुजनि, वायरसिस हुजनि, कुझु हुजे जेके अंदरि वञनि था उन्हनि खां असांखे बचाइण उन्हनि जो कमु आहे। उन जो कमु आहे पुलिस या पब्लिक सेफ्टी वारो डिपार्टमेंट। ऐं जेको जरासीम आहे इहो आहे माना क्रिमिनल्स या माना चोर या इहे त तंहिंजे करे त जेको बचाव जेको करण वारो आहे असांजो उहो CD4 ऐं ही वञी उन CD4 जे अंदरि थो वञी रहे त CD4 जे अंदरि वञी रहंदो त बचाइण वारो जेको आहे उनखे पाण पियो ख़तमु करे जेको चोर आहे। त जॾहिं इहो ख़तमु करे पियो त छा थींदो उन जो नतीजो त असांखे असांजे जिस्म खे जेको कुदरती दिफ़ाई निज़ाम मिलियल आहे उहो जेको आहे असांखे ओतिरो प्रोटेक्शन नथो ॾेई सघे जेको की हुनखे ॾियणो घुरिजे, छो जो उहो ख़तमु पियो थींदो वञे। त HIV जेको आहे उहो उन जो सिर्फ़ु इहो आहे त HIV ह्यूमन माना इंसान इम्यूनो डेफिशिएंसी त जॾहिं इंसान जे अंदरि एंटर थिए थो त हुनजे अंदरि जेको इम्यून सिस्टम आहे, जेको दिफ़ाई निज़ाम आहे कुदरती उन खे घटि थो करे छॾे, उनखे उनजी डेफिशिएंसी थी वञे विद टाइम। ऐं उन खां पोइ वायरस आहे त वायरस जेको आहे जेको हिकिड़ो जरासीम आहे ऐं एतिरो नंढो आहे जो असां हुनखे जेको आहे अखियुनि सां नथा ॾिसी सघूं, हुनजे लाइ असांखे स्पेशल माइक्रोस्कोप जी ज़रूरत हूंदी जंहिंजे ज़रिए असां ॾिसी था सघूं। ठीकु आहे, एक्सक्यूज़ मी, हाणे पाण सिर्फ़ु एड्स ते चवंदासीं। अच्छा त HIV एंटर जेॾीमहिल थींदो न त एंटर थियण खां पोइ जेको आहे उहो काफ़ी सालनि ताईं 10-15 साल बिल्कुलु नॉर्मल लॻंदो, HIV जो वायरस अंदरि वियो हलियो, पर जेको HIV इन्फेक्टेड पर्सन आहे मेल फीमेल ॿार उहो तव्हांखे नॉर्मल लॻंदो। पर छा थींदो 10-15 सालनि खां पोइ
हुनजो जेको सिस्टम आहे न हू जेको जरासीम अंदरि आहे अंदरि वेठो वेठो हुनखे खाए पियो जीअं दीमक वांगुरु त आहिस्ते आहिस्ते जेको आहे हुनजो सिस्टम जेको दिफ़ाई निज़ाम आहे एतिरो कमज़ोर थी वेंदो जो मामूली खां मामूली हुनखे जे जरासीम लॻंदो न त हुनजो दिफ़ा न करे सघंदो ऐं तंहिंजे करे त उन स्टेज खे चइबो आहे एड्स acquired immunodeficiency syndrome माना acquired माना कि ही असांखे मिलियो आहे असां हिन सां पैदा कोन थिया आहियूं immunodeficiency त तव्हांखे पहिरें ॿुधाए छॾियो त छा आहे ऐं सिंड्रम जो मतिलबु आहे कलेक्शन ऑफ डिज़ीज़ त उन में इलाही सारियूं बीमारियूं जेके थियंदियूं पोइ उन खां पोइ जेको आहे त माना HIV खां वठी एड्स ताईं जेको ड्यूरेशन आहे इहो जेको आहे 15 साल बि थी थो सघे विदाउट एनी प्रॉब्लम पर उन खां पोइ जीअं ई एड्स जे विदाउट एनी ट्रीटमेंट जे ट्रीटमेंट इन दौरान असां न कराई आहे डिटेक्शन स्क्रीनिंग इन दौरान न कराई आहे त पोइ जेॾी महिल एड्स जे स्टेज ते पहुतासीं पोइ सिर्फ़ु 2 टे साल आहिनि ज़िंदगी जा जी हाँ ऐं इहा घटि माण्हुनि खे ख़बर हुजे हा त डिफरेंस जेको आहे ॿिन्ही में HIV में ऐं एड्स में डिफरेंस कहिड़ो आहे ॿई हिकिड़ी शइ कोन्हनि ठीकु आहे अच्छा मैडम वधीक सवालनि ते हलूं था पर विच में इहो सवाल ज़रूरु करणु चाहींदमि त हर आम माण्हू हर आम औरत हर आम छोकिरो हर आम उहा घर में वेठल हिन वक़्तु जेका असांखे अधी ॿुधी रही आहे केतिरो ज़रूरी आहे त हिकु दफ़ो वञो ऐं तव्हां जेको आहे न टेस्ट कराए वठो जी अच्छा इन में पहिरें पाण ईंदासीं त रिस्क ग्रुप्स माना ॾिसो जनरल पब्लिक आहे असां जनरल पब्लिक जहिड़ी हिसो आहियूं ठीकु आहे न त हर कंहिं जे लाइ जीअं हाणे US में आहे या ॿियनि कंट्रीज़ में आहे त US में हिकिड़ो उन्हनि करे छॾियो आहे कानून त 13 सालनि खां वठी 64 64 सॉरी मुंहिंजी सिंधी में थोरो गड़बड़ थी वञे त माफ़ कजो त उन में माना 13 सालनि खां वठी जेको आहे उहो 64 सालनि जी उमिरि जेका आहे उन जे दरमियान जेके बि अचनि था न उहे मर्द औरत ॿार उहे सभु पंहिंजी टेस्टिंग कराइनि वॉलंटरली आहे पर टेस्टिंग कराइनि पर वरी उन सां गॾु इहो पियो चयो वञे न त आहे ठीकु आहे पर माना इहो आहे त ही हिकिड़ी मामूली ॻाल्हि कान्हे हिन जो टेस्ट कराइण त रिस्क उन्हनि वरी उनखे कैटेगराइज़ कयो आहे त रिस्क ग्रुप्स कहिड़ा आहिनि ऐं जेको आहे रिस्की जेके पॉपुलेशन कहिड़ी आहे असांजी की पॉपुलेशन जंहिंखे की पॉसिबिलिटी आहे HIV लॻण जी HIV ईअं कोन्हे त हवा में ॾिसो HIV हवा सां कोन थो लॻे HIV पाणीअ सां कोन थो लॻे भले साफ़ हुजे किनो हुजे उन सां नथो लॻे मस्कीटो यानी की मच्छर मक्खी उन्हनि सां कोन थो लॻे इंसेक्ट सां नथो लॻे ऐं जेको आहे कंहिंखे हथु लॻायो जे लेट्स से सपोज़िटली अल्लाह माफ़ करे मूंखे पर जेको आहे मूंखे HIV आहे मूं तव्हां सां हथु लॻायो तव्हां सां हथु मिलायो या तव्हांखे मूं भाकुर पातो उन सां कोन लॻंदो या मूं तव्हां सां गॾु मिली सेम जेको आहे डाइनिंग टेबल ते गॾु वेही मानी खाधी त उन सां कोन लॻंदो माना छो जो ही हवा सां फैलण वारी कान्हे इन्फ्लुएंजा वांगुरु कोन्हे फ्लू वांगुरु कोन्हे त जेको हवा सां थो लॻे या जेको आहे उहो ॿियूं बीमारियूं आहिनि ठीकु आहे न त तंहिंजे करे असांखे हिन खां डिॼण जी ज़रूरत कान्हे HIV जेको आहे इन्फेक्शन जेको आहे HIV जेको वायरस आहे उन खां डिॼण जी असांखे ज़रूरत कोन्हे असांखे जेको आहे हिन सां एहतियात जी ज़रूरत आहे हाणे जेकी की पॉपुलेशन आहे उहा कहिड़ी थी अची वञे इन वे पाण हिनखे अहिड़ो कंसिडर था करियूं दुनिया में इहो थो कंसिडर कयो वञे त हर पर्सन HIV पॉज़िटिव आहे छो जो ॾिसो जीअं तव्हांखे मूं ॿुधायो त HIV अंदरि आहे 15 सालनि ताईं तव्हां बिल्कुलु नॉर्मल आहियो हर उहा एक्टिविटी करियो पिया जेका तव्हां या आऊं कंदा आहियूं बिल्कुलु नॉर्मल पर्सन हेल्दी पर्सन आहियो तव्हां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़बर ई कोन पवंदी पोइ कीअं था चई सघूं त जेको आहे मूंखे आहे तव्हांखे कोन्हे तव्हांखे आहे मूंखे कोन्हे उहो त पोइ जेके उन जा जेको ट्रांसमिशन जा जेके वेज़ आहिनि उन्हनि सां पोइ अचनि था की पॉपुलेशन्स त ट्रांसमिशन या कीअं थो फैल उन में फैलण में इहो आहे त रत जे ज़रिए थो फैलिजी सघे अच्छा जेके जिन्सी रतूबतूं हूंदियूं आहिनि औरत जूं मर्द जूं जिन्सी तालुकात जे दौरान उन सां त उन में हूंदो आहे माउ जो खीर माउ उहा जेका के इन्फेक्टेड आहे जॾहिं पाण ॻाल्हायूं पिया न त जेको आहे हिननि शइ सां फैलिजे थो त हर क़िस्म हर रत सां कोन थो फैलिजे जंहिं माण्हूअ जे अंदरि इन्फेक्शन आहे जंहिं माण्हू जे अंदरि इन्फेक्शन आहे उन जो रत जे कंहिंखे ॾिबो न बिना स्क्रीनिंग जे त पोइ फैलजण जो ख़तरो आहे ठीकु आहे ऐं जेके सेक्शुअल कॉन्टेक्ट में बि हर जे माण्हू जेको आहे उन सां सेक्शुअल कॉन्टेक्ट जेको आहे करण सां इन में ॻाल्हि अचे थी शादीअ जी हाणे भई शादी जी ॻाल्हि पकी थिए पई ठीकु आहे त इन जो मतिलबु ज़रूरी कोन्हे त जेको आहे ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि मां कंहिं हिकिड़े खे थी थो सघे पॉसिबिलिटी आहे पर मतिलबु इहो आहे त हर इंसान खे कोन हूंदो लॻंदो सिर्फ़ु उन मां जंहिंजे के जिस्म जे अंदरि वायरस मौजूदु आहे ठीकु आहे न ऐं उन खां पोइ वरी ट्रांसमिशन थी थो सघे जेको आहे ॿारनि में ठीकु त हाणे छा आहे जो हिकिड़ो त रतूबत जेका आहे जिन्सी रतूबतूं आहिनि उन जे ज़रिए
जेको मां जो खीर आहे, इन्फेक्टेड मां, जे मां जे रत जे अंदरि उहो वायरस आहे, सिर्फ़ु उन मां जे रत सां जेको आहे, उन मां जे जेको खीर आहे उन जे अंदरि जेको आहे इहो वायरस रहे थो। त इहे आहिनि उहे शयूं जंहिंमां थिए थो। ऐं हाणे त पॉपुलेशन केॾी, ऐं ॿियो कुझु हरकत आहिनि असांजूं, असांजो जेको बिहेवियर आहे, मतिलबु आउं सॉरी प्लीज़ डोंट टेक इट पर्सनली, ऐं कंहिंजे नाले सां कोन पई चवां, ऐं सिर्फ़ु इन जनरल तव्हांखे ॿुधायां पई, छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन जी अवेयरनेस में, हिन जी आगाही में इहो चवणु ज़रूरी आहे, छो जो इहो न चवंदासीं त उहो आगाही थियणु पॉसिबल ई कान्हे न, हा न। त रिस्की बिहेवियर आहे। रिस्की बिहेवियर कहिड़ो थी वियो त मक़सदु इहो आहे त जीअं कुझु माण्हू नशो वठंदा आहिनि त उन में सिरिंजिस जीअं आहिनि, नीडल्स जेके आहिनि उहे शेयर थियूं थियनि, या ॿियो इहो आहे त मेडिकल सेटिंग्स आहिनि त उन में जे इक्विपमेंट साफ़ नथा थियनि ऐं कंटेमिनेटेड, हा कंटेमिनेटेड आहिनि, जे माना जे 100 पेशेंट पिया अचनि कंहिं हिकिड़ी हॉस्पिटल में हिकिड़े ॾींहं में लेट्स से, त मिसाल जे तौर ते जी, त उन में केर थी थो सघे, पॉसिबल आहे त हिननि 100 मां को हिकिड़ो या ॿ जेको आहे उन में HIV जो हुजे, ऐं पोइ उन में ते जेको इस्तेमालु थियो उहो वरी बिना कंहिं क्लीन अप जे उहो डायरेक्ट वरी ॿिए ते लॻी वियो, त पॉसिबिलिटी आहे ईअं ट्रांसमिशन जी, ठीकु आहे। सिरिंजिस जेके आहिनि, नीडल्स जेके इस्तेमालु थियूं थियनि क्लिनिक्स में, त उहे बि जे कंटेमिनेटेड हूंदियूं त हिकिड़े मां ॿिए खे लॻी थो सघे, ठीकु आहे न। त इन में अच्छा पहिरें इहो हूंदो हो, सॉरी थोरो डिटेल हिन में ॿुधाइणो थो पवे, तव्हांखे ॿुधाइण बि घुरिजे। ईअं माशाल्लाह सां मूं स्टार्टिंग में ई चयो त मैडम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां ॻाल्हाईंदियूं आहिनि, त आराम सां उहा ॻाल्हि मूंखे लॻे थो आम माण्हू वेही करे, जेका आम औरत घर में वेही करे ॿुधे थी उनखे बि सम्झ में आराम सां सभु शयूं अचे। थैंक यू, थैंक यू। असल में बोरिंग न थी वञे, छो जो ही ज़रो टॉपिक अहिड़े क़िस्म जो आहे त जी जी थैंक यू। त इन में इहो आहे न त एहतियात करणु तमामु ज़रूरी आहे, ऐं हिन जी अवेयरनेस हुअणु तमामु ज़रूरी आहे, छो जो ॾिसो जीअं इहो ई मुंहिंजो क्वेश्चन हुयो त HIV एड्स जी अवेयरनेस केतिरी ज़रूरी आहे। तमामु ज़रूरी। हाणे आउं जेको तव्हांखे ॿुधायां पई न, तव्हां इन सां आइडिया लॻाईंदा की ज़रूरी आहे या न आहे। हाणे जीअं नंढड़ा न्यूबॉर्न बेबीज़ आहिनि, ठीकु आहे। अच्छा डॉक्टर नसरीन इनायत साहिब, पाण कंटिन्यू कयूं था, पर तव्हां परमिशन वठंदसि मां ब्रेक की तरफ़ पहिरीं अॻियां वधंदमि। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम नाज़रीन थी वियो आहे, नंढड़ो ब्रेक आहे ऐं प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। नंढड़ो ब्रेक आहे, तव्हां ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे वीहर वेलकम चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जो जेको टॉपिक आहे ॾाढो ज़बरदस्त टॉपिक आहे ऐं ज़रूरी आहे त हिननि टॉपिक्स ते ॻाल्हायो वञे, ऐं ख़ासि तौर ते असां जंहिं समाज में रहूं था उन ॾींहुं कुझु शयुनि खे डिस्कस न कयो वेंदो आहे, या उन्हनि शयुनि खे डिस्कस करणु, उन्हनि ते ॻाल्हाइणु, माण्हुनि ताईं ॼाण पहुचाइण खे अॼु बि किथे न किथे हिनखे ऐब सम्झो वेंदो हूंदो। मूंखे लॻे थो त असांजो जहिड़ो असांजो मुआशिरो आहे, ऐं औरतूं घणे भाङे तमामु HIV ऐं प्रेगनेंसी इन्हनि ॿिनि शयुनि खे जॾहिं कनेक्ट कनि थियूं त हिन बाबति ॻाल्हाईंदे किथे न किथे कीबाईंदियूं हूंदियूं, पर ज़िंदगियुनि जा मसइला आहिनि। पर ज़िंदगी जो मसइलो बि ठीकु आहे, चलो हिकिड़ी माण्हू जी ज़िंदगीअ जो मसइलो हुजे तॾहिं बि उन क्वेश्चन मार्क खे माण्हू भला हटाए छॾे, पर हीअ त फ्यूचर जी ॻाल्हि आहे, हीअ त नसुलनि जी ॻाल्हि आहे, त हिन ते छो न ॻाल्हाइजे। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमाल टीवी शो हाणे थींदो तव्हां जन पंहिंजनि शहरनि में ई तव्हां खटे सघंदो खोड़ सारा क़ीमती इनाम। हिन ई स्पॉन्सरशिप सां असां पंहिंजे प्रोग्राम खे अॻियां वधायूं था। डॉक्टर नसरीन इनायत मुखिया साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। मैडम HIV एंड एड्स जी अवेयरनेस बाबति मां चाहींदसि त तव्हां ॻाल्हायो। जी थैंक यू। हिन में पाण जेको आहे न अवेयरनेस जे प्रोग्राम्स में जीअं तव्हां पहिरें पंहिंजी ॻाल्हि में हिकिड़ो चयो हो त मर्द ऐं औरत ॿिन्ही जो खे ॼाण हुअणी घुरिजे। जीअं तव्हां चयो जे प्रेगनेंसी जी ॻाल्हि आहे त इहो त हाणे औरत जो प्रॉब्लम आहे, छो जो 9 महीना हूअ ई जेको आहे इन मां गुज़रंदी, मर्द कोन गुज़रंदो, पर एक्चुअली इक्वल पार्टनर्स आहिनि। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जे कुझु बि हुनखे थिए थो त मर्द खे ई हस्बैंड खे ई वठी वञिणो पवंदो हॉस्पिटल में या किथे, त तंहिंजे करे फुली अवेयरनेस तमामु ज़रूरी आहे। अॼुकल्ह मां तव्हांखे हिकिड़ी इहा ॻाल्हि ॿुधाईंदसि त कुझु इन जे बारे में मिसकॉन्सेप्ट या ग़लति ॻाल्हियूं पियूं हलनि HIV जे बारे में, त कीअं थो फैलिजे कीअं नथो फैलिजे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखण जी आहे त जंहिं हिकिड़ो न्यू बॉर्न बेबी आहे, माना जेको ताज़ो ॿारु पैदा थियो आहे, माउ जे पेट मां हींअर निकितो आहे, ठीकु आहे। हाणे उन खे कंहिं टेस्ट करायो लेट्स से, ऐं फॉर वॉट एवर रीज़न, छो टेस्ट करायो ख़बर न आहे, पर कंहिं टेस्ट करायो लेट्स से, ऐं उहो चवनि था त हाणे हीउ ॿारु जेको आहे HIV पॉज़िटिव निकितो आहे, माना HIV पॉज़िटिव आहे, हिन जे अंदरि हिन जे ॿार जे ब्लड जे अंदरि जेको आहे HIV आहे। हिकिड़ो टेस्ट करायो, अच्छा, ऐं चवनि था माउ ऐं पीउ ॿिन्ही खे HIV कान्हे,
तव्हां छा सम्झंदा तव्हां मूंखे ॿुधायो सॉरी मुंहिंजा ज़रा ॻाल्हाइण अहिड़ी हूंदो आहे वरी ॿिए खे बि जेको क्वेश्चन कंदी आहियां त तव्हां छा सम्झंदा जे माउ ऐं पीउ ॿिन्ही जो कॉन्ट्रीब्यूशन सां इहो ॿारु पैदा थियो अलाह खां पोइ ठीकु त अलाह जी रज़ा आहे पोइ माउ पीउ जी कॉन्ट्रीब्यूशन आहे त हीउ ॿारु पियो अचे ठीकु आहे त इहो कीअं पॉसिबल आहे त जे माउ ऐं पीउ जे अंदरि ॿिन्ही जे अंदरि इहो वायरस मौजूदु ई कोन्हे त ॿार जे अंदरि अची वियो छो जो हवा मां नथो लॻे पाणीअ मां नथो लॻे कंहिं ॿिए शइ सां कोन पियो लॻे ऐं जे इक्विपमेंट वग़ैरह सां लॻे थो जे कंटेमिनेटेड सिरिंजिस आहिनि इक्विपमेंट आहे या मेडिकल सेटिंग्स में आहिनि त तॾहिं तव्हांखे 3 खां 6 महीननि खां पोइ ख़बर पवंदी त पॉज़िटिव आहे की नेगेटिव आहे पोइ कीअं तव्हांखे 24 कलाकनि जे अंदरि तो ख़बर पवे त जेको आहे ॿारु पॉज़िटिव आहे प्लीज़ टेल मी I don't know. न तव्हां हिकिड़ो आइडिया करियो न दिमाग में छा था सम्झो पॉसिबल आहे पुछो वञे त मां चवंदमि त इट्स नॉट पॉसिबल इट्स नॉट पॉसिबल राइट बिकॉज़ तव्हां पाण ई ॿुधायो पिया त असां जेको उहे इक्विपमेंट्स कयूं था यूज़ उन खां बाद में 6 मंथ्स खां बाद में असांखे ख़बर पवे हाउ या रिसर्च तव्हां ई पढ़ी हूंदी तव्हां इनखे जी जी असां मां एक्चुअली रिसर्च साइंटिस्ट आहियां ऐं पॉलिसी मेकर ऐं रेगुलेशन में आहे त असां इहो कमु कया आहिनि त असांखे इन जे करे वधीक ख़बर आहे न त हाणे छा आहे जो इहो पॉसिबल कोन्हे तव्हां बिल्कुलु सही जवाबु ॾिनो त जे माउ ऐं पीउ ॿिन्ही मां कंहिंखे बि वो जरासीम हुन जे अंदरि कोन्हे न त इहो पॉसिबल ई कोन्हे त हुनजे ॿार जे अंदरि अचे ऐं 24 कलाकनि में या जेको आहे हफ़्ते जे अंदरि उन सूरत में थींदो जे तव्हां हुन वायरस जो जेको आहे हिकिड़ो अहिड़ो टेस्ट करियो जंहिंमें की वायरस जो ज़र्रो ख़बर पवे त बाबा ही ज़र्रे जे करे त आहे की कोन्हे त उहे टेस्ट असां वटि अञा एतिरी क़ाबिलियत कान आई आहे असां वटि लैब्स त तमामु घणियूं आहिनि सॉरी मुंहिंजी ॻाल्हि खे ग़लति केरु न वठे त मां कंहिंखे क्रिटिसाइज़ पई कयां या न मूं लैब में 35 इयर्स गुज़ारिया आहिनि त मूंखे ख़बर आहे कहिड़ी शइ कॾहिं जेको आहे असां कंदा हुआसीं न त असांखे पॉज़िटिव रिज़ल्ट खपंदो पॉज़िटिव अची वियो ॾाढा ख़ुशि थी वियासीं ख़बर पई हू पॉज़िटिव असांखे ओड़े तरीक़े सां पॉज़िटिव कोन मिलियो हिन में को मिटीअ जो ज़रो अची वियो त उहो हुनखे पॉज़िटिविटी पियो ॾिए सी दिस इज़ वेरी इंपॉर्टेंट टू नो के जेको आहे जेको कंटेमिनेशन जे करे बि पॉज़िटिविटी अची थी सघे तंहिंजे करे ब्लड टेस्ट जॾहिं बि टेस्ट कराइबो न हिन जो HIV जो त कंहिंखे हिकिड़े दफ़ा टेस्ट कराइण सां कंहिं चई छॾियो भाई पॉज़िटिव आहे ही लाइफ लॉन्ग ॻाल्हि आहे त ईअं मश्करी में माण्हू कोन चवंदो त हिकिड़े दफ़ा पॉज़िटिव थी वियो उनखे घटि में घटि 3 दफ़ा रिपीट कराइबो मुख़्तलिफ़ टेस्ट आहिनि हिकिड़ो त सिंपल टेस्ट आहे उन खां पोइ इलाइज़ाज़ ईंदा आहिनि उन खां पोइ PCR ईंदा आहिनि इहे सभु मुख़्तलिफ़ टेस्ट जेके आहिनि इहे कराइबा तंहिंखां पोइ वञी 3-4 महीननि खां पोइ कंफर्मेशन थी सघे त हा हाणे जेको आहे सभिनी टेस्टनि मां गुज़री ऐं टेस्ट बि अहिड़ी ऑथेंटिक जाइ तां करायो आहे जिते कंहिं क़िस्म जिते एक्सपर्टीज़ आहे त पोइ ख़बर चई था सघो त हा भई हाणे पॉज़िटिव आहे छो जो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त वायरस जेॾी महिल असांजे अंदरि वञे थो न उहो हाणे असां सां गॾु जेको आहे क़बर में ई वेंदो निकिरंदो कोन का बि अहिड़ी दवा कान्हे दवा हुनखे मारे सघे थी पर छा थो थिए जो वायरस जॾहिं अंदरि वञे थो न त अंदरि वञी पंहिंजी सेटिंग अहिड़ी थो करे छॾे जो असांजे कुझु अहिड़ा सेल्स आहिनि जंहिंजे अंदरि वेही थो रहे आराम सां हीउ जेको 15 साल लॻनि था उहो छाजे लाइ 15 साल इहो ई आहे न आराम सां अंदरि वेठो आहे त रेप्लिकेशन थिए पई हू पंहिंजा ॿार प्रोड्यूस करे पियो हा खाए थो छो जो हू सिस्टम ख़राब थिए पियो पर जेको आहे इहो ईअं आहे त तंहिंजे करे हिकिड़े टेस्ट जे रिज़ल्ट ते त पॉज़िटिव हिकिड़े दफ़ा तव्हां टेस्ट करायो आहे कि तव्हां उन ते अची वियो पॉज़िटिव त माना पॉज़िटिव हाणे हाई घोड़ा छा करियूं न ईअं कोन कबो असांखे ॾिजणो कोन्हे छो जो ॾिसो इहो छो पई चवां त तव्हांखे जेको आहे 3 दफ़ा रिपीट कराइणो आहे ऐं अॼुकल्ह ॾिसो 19 हिन बीमारी खे 44 इयर्स थी विया आहिनि माना 44 साल 1981 में शुरू में जेको आहे ख़बर पई हुई USA में अमेरिका में ऐं उन ज़माने में इहो हो तव्हां थोरी देरि पहिरियों चयो त आगाही छो ज़रूरी आहे हाणे मुंहिंजी इन पॉइंट मां तव्हांखे ख़बर पवंदी त आगाही छो ज़रूरी आहे ठीकु आहे न त उते जॾहिं थियो न त 4-5 छोकिरा हुआ यंग बिल्कुलु 22-24 सालनि जा ऐं हू तमामु बुरी कंडीशन में हॉस्पिटल में हू एडमिट थिया ऐं विदिन अ शॉर्ट टाइम ख़तम थी विया हलिया त ॿियो केरु हुजे माना हू चई था सघनि बाबा ही त ख़राब सोबत जा माण्हू हुआ त चङो थियो जान टुटी ख़ासि कम जहां पाक ठीकु आहे त उन ज़माने में इहो त बाबा ही सिर्फ़ु इन्हनि खे लॻी थो सघे जेके होमोसेक्सुअल्स आहिनि गेज़ आहिनि ही उन्हनि जी बीमारी आहे पर उते हुननि वटि इंसान जी इलाही क़दुरु आहे पंहिंजनि इंसान जी तमामु घणी क़दुरु आहे त हू चवंदा त इन्हनि माण्हुनि खे थी छो थी एतिरा जवान माण्हू किथां हिननि खे इहा बीमारी लॻी कीअं ख़तमु थिया जॾहिं हुनजे 44 साल लॻा आहिनि रिसर्च ते ऐं 10 सालनि खां रिसर्च जॾहिं शुरू कई त 30 साल पहिरीं दवाऊं अहिड़ियूं अची वियूं जंहिंसां के ट्रीटमेंट थी थो सघे ऐं टाइम सां ई ख़बर पई आहे त ब्लड मां बि लॻी थो सघे ब्रेस्ट मिल्क मां बि लॻी थो सघे ऐं जेके रतूबतूं आहिनि उन मां बि लॻी थो सघे कंटेमिनेटेड इक्विपमेंट मां बि लॻी थो सघे ठीकु आहे स्किन इंटैक्ट आहे कुझु थी वियो नो प्रॉब्लम जे स्किन में कट लॻल आहे न त लॻी थो सघे ऐं हाणे जेका आहे एतिरनि सालनि जी रिसर्च खां पोइ जो ख़बर पई आहे न छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुख़्तलिफ़ माण्हू करण सां बि जी
कॉम यूज करण सां बि कॉम उही मूं तव्हांखे हा इहा मिस इन्फॉर्मेशन आहे त कॉम वग़ैरह यूज करण खां कोन था दैट इज मिस इन्फॉर्मेशन हा त उहो ई त ॻाल्हि आहे न मूं इहो ई तव्हांखे चयो न त जे यूटेंसिल्स इस्तेमालु था करियो टूथब्रश नथा इस्तेमालु करे सघो बाक़ी अच्छा त हाणे छा आहे जो इन में सॉरी त हाणे छा आहे जो अॼु 2025 ख़तम पियो थिए हाणे ठीकु आहे न त 1981 खां वठी 2025 जे एंड में असां इहो पिया चऊं त हीअ बीमारी ख़राब माण्हुनि जी कान्हे हीअ बीमारी जेका आहे उहो लोफरनि जी कान्हे हीअ बीमारी जेको आहे कंहिं शरीफ़ खां शरीफ़ तरीन औरत खे लॻी थी सघे शरीफ़ खां शरीफ़ तरीन मर्द खे लॻी थी सघे ॿार जेके न्यू बॉर्न्स आहिनि उहे ख़राब आहिनि छा ॿार जॾहिं पैदा थियनि था न्यू बॉर्न्स जेके इन इन्फेक्शन सां गॾु पिया पैदा थियनि इहे ख़राब आहिनि छा ग़लति सोबत वारा आहिनि छा त हीअ बीमारी हाणे इन करे आगाही इन तमामु ज़रूरी आहे छो जो हीअ बीमारी हाणे सिर्फ़ु उन्हनि ख़राब माण्हुनि जे लाइ कान्हे हीअ सिर्फ़ु ड्रग एडिक्ट्स जेके आहिनि उन्हनि जे लाइ कान्हे न को गेस जे लाइ न को हाणे छो जो जनरल पब्लिक में फैलिजी वई आहे इहा ॻाल्हि आहे न त अवेयरनेस न हुअण जे करे ख़बर ई कान्हे माना हिकिड़ो माण्हू आहे जेको आहे शरीफ़ घर जो पर उहो मल्टीपल सेक्स पार्टनर्स आहिनि मल्टीपल औरतूं आहिनि मर्दनि में वञे पियो औरतुनि वटि बि वञे पियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे किथे न किथे त लॻी थी सघे पॉसिबिलिटी आहे त बेरार बि त पर छा आहे जो उन सां इहा जनरल पब्लिक में वई हली आहे हाणे उहो माण्हू जेको आहे ईअं मल्टीपल पार्टनर्स वारो आहे औरतूं बि आहिनि मर्द बि आहिनि हुन जी ज़ाल सम्झो तमामु शरीफ़ औरत आहे या मर्द तमामु शरीफ़ औरत आहे ज़ाल अहिड़े क़िस्म जी आहे इट गोज़ बोथ वेज़ राइट त असांखे हिकिड़ी जेंडर खे नथा चई सघूं त पोइ उनजो कहिड़ो उनखे त ख़बर कान्हे त उहा त ख़राबु कान्हे औरत उनखे छो लॻो हस्बैंड में लॻो हस्बैंड खे पाण ई ख़बर कान्हे छो जो मेजोरिटी माण्हू जेके आहिनि उन्हनि खे पाण ख़बर कान्हे त वी आर इन्फेक्टेड उन्हनि खे पाण ख़बर कान्हे त हीअ कीअं असां फैलिजे कीअं थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं कंहिंखे जॾहिं कॾहिं इतफ़ाक़ सां ख़बर कीअं पई पए तव्हांखे ख़बर अॼुकल्ह असांजी यंगर जनरेशन में तव्हां यकीन कोन कंदा जीअं तव्हां माशाल्लाह सुहिणा मोचार आहियो अहिड़ा ई छोकिरा कुझु पेशेंट्स आहिनि ऐं जिन खे सुञाणा थी एतिरा यंग छोकिरा एतिरा सुहिणा मोचारा 20-22 इयर्स उन्हनि जी एज आहे ऐं दे आर HIV इन्फेक्टेड कीअं ख़बर पई हिकिड़े खे ख़बर पई त जेको आहे उहो मुंहिंजे दोस्त जी ज़ाल जी प्रेगनेंसी आहे उनखे रत खपे त उहो वियो आहे रत टेस्ट कराइण रत ॾियण जे लाइ डोनेट करण जे लाइ ब्लड डोनेट करण लाइ उते जॾहिं उन्हनि चयो त HIV को तमामु सुठी का जाइ आहे अहिड़ी जिते उन्हनि लैब में चयो त हुनजो टेस्ट करियो पहिरीं HIV टेस्ट करियो ऐं हेपेटाइटिस जो टेस्ट करियो तंहिंखां पोइ हुनजो रत वठंदासीं हुननि जॾहिं रत उनखां जॾहिं टेस्ट कयो त उहो HIV पॉज़िटिव आयो HIV पॉज़िटिव हाणे छा थींदो पोइ हुन ॿी जाइ तां करायो टी जाइ तां करायो पोइ मूंसां कॉन्टेक्ट कयूं मूं बि उन्हनि खे पोइ कराची में जेके ART सेंटर आहिनि उते मोकिलियो हैदराबाद में मोकिलियो उन्हनि खे बहरहाल हिकिड़ो ॿियो छोकिरो 22 इयर्स ओल्ड ऐं माइटनि नंढी उमिरि में शादी कराए छॾी थी थो सघे थोरो अची वियो हुजे ग़लति राह ते त माइट चवंदा आहिनि बाबा सुधरी वेंदो शादी करा देंगे न तो सुधर जाएगा बच्चा त उनजी शादी कराए छॾियऊं 2 ॿार हुनजा 22 इयर्स ओल्ड ओनली माने ये कहिड़ी आहे अञा त ॿार ई आहे पाण न हुनखे हुन चयो HIV पॉज़िटिव बाबा कीअं ख़बर पई चई हिकिड़ो फ्रेंड आहे उन चयो त तोखे हीअ बीमारी तोखे ही जेके सिम्टम्स आहिनि न माना तोखे बुखार कोन पियो लहे तोखे उल्टियूं दस्त कोन पिया लहनि त माना तूं वञी HIV जो कराए तंहिंखां पोइ त हू HIV पॉज़िटिव निकितो त चवण जो मक़सदु इहो आहे त जेके यंगर जनरेशन पर लॻे कंहिं मां पई हुननि खां जॾहिं इहो पुछियो वियो त भई तव्हांखे किथां लॻी तव्हांजी ऑपरेशन थी तव्हांखे ब्लड लॻो न को अहिड़ो सर्जिकल इक्विपमेंट सां तव्हांजो हिसाब किताब न को रेज़र वग़ैरह अहिड़ो हुजे जेको कंटेमिनेटेड हुजे असां थियो न छा सां लॻो चई सॉरी टू से दिस बट आई हैव टू से इट आई एम सॉरी आई कैन नॉट go ahead you know without saying anything like this त छा आहे हुननि चयो असांजी सोबत सही कान्हे oh my god असां बेरारवी ते आहियूं असां जेको आहे मल्टीपल सेक्स पार्टनर्स वारा आहियूं असां जेको आहे प्रोस्टिट्यूट्स वटि वेंदा आहियूं he accepted means he oh yeah they accepted because they have no choice हुननि जी लाइफ जेका आहे उहा हाणे अची वई जेका होल्ड ते हिकिड़े तरह सां सम्झनि था त होल्ड ते अची वई आहे असांजे मुल्क में त अञा जेको स्टेटस आहे हुन में इहो ई आहे न त जीअं हाणे तव्हांजी जेको आहे डेथ सेंटेंस आहे इट इज़ नो लॉन्गर ए डेथ सेंटेंस 1980s में शुरू में जेको आहे जेको 80s में अर्ली 90s में जेको आहे इहो सम्झो वेंदो त जंहिंखे HIV लॻी वई न माना हाणे हिन जी ज़िंदगी ख़तमु आहे पर 92 खां जेके दवाऊं आयूं आहिनि जेका ट्रीटमेंट आहे हिन जी उहा एतिरी ज़बरदस्त आहे कि कंहिंखे 20 सालनि जी उमिरि में 25 सालनि जी उमिरि में जे लॻे थी हुननि जी स्क्रीनिंग थी वई ख़बर पई त भई दिस पर्सन इज़ HIV पॉज़िटिव हुननि ओॾी महिल राइट अवे तव्हां जेको आहे ट्रीटमेंट स्टार्ट कराई आहे ऐं ट्रीटमेंट अहिड़ी आहे जेका तव्हांखे सॼी ज़िंदगी वठणी आहे इहा हिकिड़ो लाइफ टाइम ऐं तव्हां हुनखे नागो कोन कंदा हिकिड़े ॾींहं जो नागो थी वियो तव्हां वरी बैक टू स्क्वायर वेंदा हलिया ठीकु आहे न त उन में नागो कोन कंदा त जेॾी महिल तव्हांजी ट्रीटमेंट स्टार्ट थी वई न त जे अलाह जे तरफ़ां तव्हांजी उमिरि जे 80 साल आहे न त तव्हां 80 साल में ई वेंदा
उन खां पहिरीं कोन वेंदा, तव्हांखे HIV कोन मारींदी, तव्हां ऐं HIV जेका आहे HIV इन्फेक्शन ई रहंदो, HIV एड्स में कन्वर्ट कोन थींदी। जी हा मैडम, ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां जेको आहे सो सम्झायो आहे। अच्छा, मां थोरो इहो बि ॼाणणु चाहींदमि त हिकु माउ खां उहो ॿार में ट्रांसफॉर्म कीअं थिए थो, इन ते तव्हां ॻाल्हायो। जी हा, अच्छा हाणे ट्रांसमिशन जो इहो ई आहे, हस्बैंड एंड वाइफ आहिनि। पहिरें तव्हांखे उन खां पहिरीं वारी स्टेज ते हलंदासीं, शादी जो टाइम, ठीकु आहे। आउं हिकिड़ो मशवरो ॾींदसि, उहो मशवरो इहो आहे त छो जो HIV पंहिंजे पाण सां गॾु आहे, इन वे फॉर एवर, जीअं मलेरिया आहे, डेंगू आहिनि, अहिड़ियूं शयूं आहिनि, त इहे पाण वटि आहे, हियर टू स्टे। त हाणे शादी जे टाइम ते आउं चवंदसि त जेके बि शादी करणु चाहिनि था, उहे जेको आहे पहिरियों मङणो कनि, मङणो करे तंहिंखां पोइ कराइनि ॿई जेके छोकिरो छोकिरी आहिनि उहे कराइनि टेस्ट, HIV जो टेस्ट कराइनि, ठीकु आहे न, छो जो हुननि जी एडल्ट आहिनि तॾहिं त शादी थिए पई न, त उहे पंहिंजो HIV जो टेस्ट कराइनि, कहिड़ो बि बिहेवियर हुननि जो हुजे, HIV जो टेस्ट मैंडेटोरी करे छॾियो। माना जे तव्हांखे पंहिंजी लाइफ अज़ीज़ आहे, पंहिंजे ॿारनि जी फ्यूचर अज़ीज़ आहे, त मैंडेटोरी करे छॾियो। हलो तव्हां टेस्ट करायो, ऐं तंहिंखां पोइ छा आहे, जीअं मूं तव्हांखे थोरी देरि पहिरियों चयो त लेट्स से कि जेको आहे जेको पॉज़िटिव हूंदो त पॉज़िटिव अची वियो, जेको माना कुझु टाइम पहिरीं जंहिंखे HIV जे वायरस वञी चुको आहे 6 महीना पहिरियों, त उहो जेको आहे पॉज़िटिव अची वियो, पर लेट्स से कि उहो छोकिरो या छोकिरी हुननि जेको अहिड़ो कॉन्टेक्ट रहियो आहे, को अहिड़ो रिस्की बिहेवियर रहियो आहे जेको हफ़्तो पहिरीं हो, त हफ़्ते पहिरीं वारो त रिज़ल्ट पॉज़िटिव कोन ईंदो, उहो त रिज़ल्ट नेगेटिव ईंदो। तव्हां ख़ुशि थी विया, अरे भई आउं त नेगेटिव आहियां, ही पॉज़िटिव आहे, ॻाल्हि ख़तमु न। You cannot say that कि तव्हां नेगेटिव आहियो, तव्हांखे वेट करणो पवंदो, तव्हांखे 3 महीना वेट करणो पवंदो, तव्हांखे 6 महीना वेट करणो पवंदो। त इन जो हासिल मतिलबु छा थियो त मङणो जे करियो था, भई मङणो करणो है, लड़का बहुत अच्छा है, लड़की बहुत अच्छी है, हाथ से निकल जाएंगे ना, तो मंगनी तो ज़रूरी करनी है, इसी के साथ शादी भी करनी है, ठीकु आहे, तव्हां शादी करे था सघो, ॿार पैदा करे था सघो। हिकिड़ी पॉज़िटिव मदर जेका आहे उहा जेको आहे उहा नेगेटिव चाइल्ड पैदा करे थी सघे, पर उनजे अॻियां तमामु महिनतूं आहिनि। ॻाल्हि आहे इहा, अवेयरनेस तॾहिं ज़रूरी आहे। अच्छा, मङणो थी वियो, हाणे तव्हां मङणे खे 6 महीना रखो, ठीकु, उन 6 महीने में तव्हां जेको आहे 3 महीननि खां पोइ टेस्ट करायो, नेगेटिव नो प्रॉब्लम, ढोल बाजे ताशे करायो ऐं शादी करियो। इट्स पॉसिबल, मां पाकिस्तान जी ॻाल्हि नथी कयां, मां पंहिंजनि इलाइक़नि जी ॻाल्हि कयां थी, कराची जी ॻाल्हि कयूं था, हैदराबाद जी ॻाल्हि, ठीकु आहे, असां सिंध जी ॻाल्हि था करियूं, हा सही, और लाहौर एंड इस्लामाबाद जी पाण चलो ॻाल्हि कयूं था, इज़ इट पॉसिबल, ये थी सघे थो असांजे जहिड़ी तरह जूं फैमिलीज़, देसी फैमिलीज़ हूंदियूं आहिनि, जहिड़ियूं देसी फैमिलीज़ जंहिं तरह जूं हूंदियूं आहिनि, इज़ इट पॉसिबल त उहे इन तरह इन वे खे पकड़ींदा, फॉलो कंदा, जेको तव्हीं ॿुधायो पिया? भई ॾिसो, मूं त पंहिंजी ज़िंदगी जेका आहे न ऑलमोस्ट 70% ॿाहिरि गुज़ारी आहे, 30% हिते पाकिस्तान में गुज़ारी आहे, त इहो आई डोंट थिंक दे आर गोइंग टू फॉलो दिस। हिकिड़ी तरह सां माण्हू चवंदा त ख़बर नहीं होना तो अच्छा है, असांखे ख़बर कान्हे न, हलो अची को जाने दो, हलो तव्हांखे जे मलेरिया जी ख़बर कान्हे, नो प्रॉब्लम, HIV त अहिड़ी शइ आहे जेका तमामु डेंजरस आहे, लाइफ छो जो ॾिसो न, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त जे तव्हांजो हिकिड़ो इहा दिफ़ाई निज़ाम, जे तव्हांजो दिफ़ाई निज़ाम, जे मुंहिंजो दिफ़ाई निज़ाम जेको आहे उहो तमामु स्ट्रॉन्ग आहे, त भले कुझु बि हुजे, वायरस वेठो हुजे अंदरि, पर दिफ़ाई निज़ाम मुंहिंजो जेको आहे न उहो हुनखे कंट्रोल करे वेठो आहे, बिकॉज़ आई एम टेकिंग मेडिसिन, जे आउं हुनजो एंटी रेट्रोवायरल थेरेपी ते आहियां ऐं आउं उहा मेडिसिन वठां पई न, त मुंहिंजो दिफ़ाई निज़ाम ऐं खाधो पीतो मुंहिंजो सही आहे, जंक फूड न, माना फ्रूट्स वग़ैरह जेको कुझु मुंहिंजो हेल्दी डाइट जेका आहे उहा बि आहे, बैलेंस डाइट, त पोइ जेको आहे बिल्कुलु सही आहे, पर जे कोन्हे त पोइ त 2 सालनि में बि ख़तमु थी थो सघे। जे कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन जो वीक आहे जेको इम्यून सिस्टम जेको आहे, जेको दिफ़ाई निज़ाम कुदरती। ऐं मैडम मां हिते ज़रूरु ऐड करणु चाहींदमि त असां वटि त हूअं ई हर ॿिए पर्सन जो जेको इम्यूनिटी सिस्टम आहे उहो वीक हुजे थो, छाकाणि हुनजा कुझु रीज़न्स इहे बि आहिनि त मूं स्टार्टिंग में ॻाल्हि कई न त पंहिंजो एहतियात करणु, मॉर्निंग टाइम में को बि पर्सन निकिरे थो उहो नाश्तो नथो करे, जॉब टाइमिंग जल्दी आहे, घर में केरु उहो मर्द आहे, घर में उहा औरत कोन थी उथे, उहा औरत पाण घर में जेका वेठी आहे उहा लेट उथे थी, ऐं असांजो जेको आहे न रोज़मर्रा जी जेका साइकिल पाण ॾिसूं था हुन में जंक फूड, असांजो फ्रूट खाइणु हूंदो ई कोन आहे, ऐं बसि थोरो कुझु खाई छॾियो, सॼो जो सॼो ॾींहुं गुज़री वेंदो आहे, त इहे कुझु मेन रीज़न्स हुजनि था, अहम कारण हुजनि था त इम्यूनिटी सिस्टम वीक थिए। If I'm wrong, no, you are right. ॾिसो न, तव्हांजे पाण खे कंपेयर करियो, तव्हां हैदराबाद जा आहियो, कराचीअ जा आहियो, तव्हां हिते जी जनरेशन या इवन सखर हाणे हैदराबाद वांगुरु मतिलबु थी विया आहिनि, मॉल्स खुली विया आहिनि, सभु कुझु थी वियो आहे, जंक फूड जाइ ते आहे, तव्हां इन्हनि खे कंपेयर करियो जेके
असल बहिराड़ी में रहनि था, जेके असल बहिराड़ी में रहनि था उन्हनि जी उमिरियूं ॾिसो केॾियूं वॾियूं आहिनि, ऐं उहे माशाल्लाह जेको आहे 70-80 सालनि जा आहिनि त माना तगड़ा लॻा पिया आहिनि, मर्द हुजे या औरत हुजे, केतिरा हू कम कनि थियूं, ऐं उन कंहिंखे चुक कान थी पवे, कंहिंखे पेट में सूर कोन्हे, कंहिंखे मथे में सूर कोन्हे, कंहिंखे चेल में सूर कोन्हे, कंहिंजा गोॾा वेल कोन्हनि, छो जो दे आर वर्किंग ऑल द टाइम, हुननि जे जिस्म खे एक्सरसाइज जेको आहे उहो मिले पई, ऐं खाधो पीतो बिल्कुलु बि फ्रेश आहे। बाबा ॿनीअ मां वञो, हिकिड़ो डॉक्टर हिकिड़ो सर्जन आहे तमामु ज़बरदस्त, हुन चयो असीं नंढा हूंदा हुआसीं न त ॾाॾी चवंदी वञो वञी ॿनीअ मां ई पटे अचो, भाॼी खणी अचो, वेंदा हुआसीं सुबुह जो स्कूल वञण खां पहिरियों त भाॼी पटे ईंदा हुआसीं, 2 पैरनि जे लाइ उहो ठाहींदी। ऐं तव्हां वारी इहा ॻाल्हि पॉइंट तमामु ज़बरदस्त आहे, 2 पॉइंट्स एक्चुअली, हिकिड़ी पॉइंट के ॾींहं जो सुम्हणु उहो अची वियो, हुन में इंडिकेट इहो ई आहे न ज़ाल नथी उते सुबुह जो, माना सॼी राति जागी आहे त तॾहिं हू सॼी हाणे 2 पैर सुम्हंदी, मुड़ुस त वियो हलियो ऑफिस, पोइ घर में छा कंदी, ॿार विया हलिया स्कूल। आई एम नॉट रियली इंसल्टिंग एनीवन, त ही जेका हकीकत आहे उहा हकीकत आहे। ही बेसिक रीज़न्स आहिनि जिन सां तव्हांजी ज़िंदगी डिस्टर्ब थियनि थियूं, इन्हनि शयुनि खे डिस्कस करणु खपे जी। ऐं जेका सिहत ख़राब थिए पई न असां वटि, ॾिसो न, ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि असांखे सम्झण जी आहे त डॉक्टर्स, लेबोरेटरीज़ ऐं पॉश हॉस्पिटल्स, ज़बरदस्त क़िस्म जूं फैंसी हॉस्पिटल्स, इहे शफ़ा कोन ॾींदियूं आहिनि। शफ़ा अलाह खां पोइ शफ़ा केरु ॾींदो आहे? एक्सपर्टीज़, जेके डॉक्टर जी एक्सपर्टीज़ हूंदी शफ़ा अलाह खां पोइ उन जे हथ जे ज़रिए तव्हांखे मिलंदी, ठीकु आहे। बाक़ी तव्हां चवंदा ओ बाबा ही त 50 करोड़नि जी हॉस्पिटल आहे, हिन में त आहे ई आहे, नो 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 नो। पोइ मूंखे कंहिं चयो त मैडम ये बताएं आप, सॉरी मैं उर्दू सिंधी अंग्रेजी का मिक्सचर बोल रही हूँ, तो उन्हें किसी ने कहा कि जो है ना मैडम बताइए, जबरदस्त किस्म की हॉस्पिटल, हर वो इक्विपमेंट, हर वो चीज मौजूद है जो कि जिंदा रहने के लिए चाहिए। ऑक्सीजन के बगैर हम नहीं रह सकते ना, है ना, असां ऑक्सीजन के बगैर रही नथा सघूं। ऑक्सीजन जो सिलेंडर भी रखिया आहिनि, पोइ माण्हू छो था मरी निकिरनि अस्पताल मां? हाँ, टेल मी व्हाई? वक़्तु ख़तम थी वियो आहे न, वक़्तु त ख़तम थी वियो आहे, पर मक़सदु इहो त इहा हिकिड़ी जेका मेंटेलिटी आहे न माण्हुनि जी, जेका मूं मेंटेलिटी हिते ॾिठी आहे, ही तमामु ख़राब मेंटेलिटी आहे। त माना ज़बरदस्त हॉस्पिटल में वञिणो आहे, जेके डॉक्टर चयो ऑपरेशन करायो, तव्हांखे कराइणो आहे, अरे सोचो त सही, ही तव्हांजो जिस्म आहे, डॉक्टर त काटापीटी करे जेको आहे दवाऊं ॾेई वेंदो हलियो, सफ़र केरु कंदो? ऑब्वियसली वो पेशेंट सफ़र कंदो, त पेशेंट खे जेको आहे फ़ैसिलो करण खां पहिरीं जेको आहे सोचणो घुरिजे त ही थींदो, हिन खां पोइ मूंखे छा छा थी थो सघे न। त इन ई तरीक़े सां असां HIV जे बारे में जीअं तव्हां चयो त माइट इन ॻाल्हि खे मञंदा, न मञंदा त पोइ सफ़र पाण कंदा। आई मीन यू हैव टू फेस द कॉन्सिक्वेंसेस। सही, जे हिकिड़ी शइ प्रॉब्लम तव्हांजे साम्हूं आहे, हिकिड़ो जे नांग आहे तव्हांजे साम्हूं आहे, हा, ऐं तव्हां जेका मछली जीअं कबूतर जे लाइ चवंदा आहिनि ॿिलीअ जी मिसाल आहे, त भाई कबूतर जेको आहे अखियूं बंदि करे वेही रहे, ॿिली साम्हूं बीठी आहे, त छा थींदो? थोरी देरि पाण कंटिन्यू करियूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं नाज़रीन, नंढो ब्रेक आहे ऐं प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो। को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं तव्हां मौक़ो हासिलु कयो TV गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो बणिजी वञो ऐं तव्हां पोइ खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। नंढो ब्रेक आहे, ऐं पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदसि, पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। तव्हां ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त हले पियो ऐं हीअ अवेयरनेस सेशन पाण चई सघूं था। हीअ प्रोग्राम जी आगाहीअ जे लाइ, ॼाण जे लाइ असीं करे रहिया आहियूं। ऐं मां पहिरीं बि पंहिंजे इंट्रोडक्शन में बि चयो, जॾहिं आगाहीअ जी ॻाल्हि कंदा आहियूं, जॾहिं ॼाण जी ॻाल्हि कंदा आहियूं, त सभिनीनि खे किथे न किथे कुझु मामलात जे बारे में उहा चवंदा आहियूं न हाउ नो हूंदी ई आहे, पर असां वटि वरी कन लाटार तमामु घणी हूंदी आहे। ॻाल्हि ॿुधंदा आहियूं ऐं उहा ॻाल्हि जेको आहे सो कीअं असां इग्नोर करे छॾींदा आहियूं, वरी ॿीहर हुनखे असां रिपीट करण बि पसंदि न कंदा आहियूं। त हीअ उहो टॉपिक आहे, मूं स्टार्टिंग में बि चयो ऐं विच में बि मूं इहा ॻाल्हि कई त हिकु ज़िंदगी जी ॻाल्हि कोन आहे हीअ, यानी असांजे पूरे मुआशिरे खे पाण पोइ ॻंढियूं था न, फ्यूचर जी ॻाल्हि अची वञे थी, त हिन बाबति आगाही हुजणु घुरिजे, हिन बाबति ॻाल्हि ॿोल हुजणु घुरिजे। उहो TV स्क्रीन ते पाण ॻाल्हायूं या मुख़्तलिफ़ ॻोठनि में, शहरनि में, जिथे जिथे पाण खे ज़रूरत महसूसु थिए थी, उते वञी करे इन तरह जा नंढा नंढा सेशन्स ज़रूरु कजनि, त जीअं
माण्हुनि ताईं उहा ॼाण पहुचे ऐं सही ॼाण जेकॾहिं हूंदी त पोइ हरूभरू कोई कोन चाहींदो त मुंहिंजी ज़िंदगी हिन तरह ख़तमु थिए। असीं पंहिंजी ज़िंदगी चवंदा आहियूं साह सभिनीनि खे मिठो हूंदो आहे, त हर को पंहिंजी ज़िंदगी खे ज़रूरु ख़ूबसूरत करणु चाहींदो, बचाइणु चाहींदो, महफ़ूज़ करणु चाहींदो। नाज़रीन, प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सार्फ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन, ऐं कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। डॉक्टर नसरीन इनायत बुघियो साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं मैडम कॾहिं कॾहिं थोरो हार्डली ॻाल्हाए छॾींदियूं आहिनि, थोरो हार्शली ॻाल्हाए छॾींदियूं आहिनि, बट दैट डज़ नॉट मीन त उहा जेका आहे यस तव्हांजे लाइ उहा जेका आहे न उहा ई इंफॉर्मेशन आहे जेका ज़रूरी हुजे थी त असांखे हिन बाबति ख़बर हुजे। अच्छा मैडम, मूं ॻाल्हि कई त माउ खां ॿार ताईं कीअं उहा ट्रांसफॉर्मेशन कीअं आहे, मां चाहींदसि त तव्हां प्लीज़ हुन ते ॻाल्हायो। जी, त जीअं मूं तव्हांखे उन खां पहिरीं वारी स्टेप जो ॿुधायो त शादी जी जॾहिं प्रिपरेशन थिए पई त उन खां पहिरीं जेको आहे उहो जेको छोकिरो छोकिरी मर्द औरत उन्हनि खे टेस्टिंग कराइणु तमामु ज़रूरी आहे, हुअणु घुरिजे, तमामु ज़रूरी आहे, ठीकु आहे न। अच्छा, उन खां पोइ स्टेप अचे थो भई ॿई नेगेटिव आहिनि। हाणे पाण नेगेटिव जी ॻाल्हि था करियूं, ठीकु आहे न। ॿिन्ही जो 6 महीना हिन जो मङणो हलियो, साल मङणो हलियो, तंहिंखां पोइ ॿई जेको आहे हिननि टेस्ट कराया उन दौरान में, ऐं ॿिन्ही खे HIV कोन्हे, हेपेटाइटिस कोन्हे, HIV कोन्हे, नो प्रॉब्लम। छो जो हेपेटाइटिस ऐं HIV, हेपेटाइटिस BC ऐं HIV इहे जेको आहे सेक्शुअली ट्रांसमिटेड डिज़ीज़ आहिनि। त तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे उहो शादीअ जो मेन हिकिड़ो जेको हिसो हूंदो आहे उहो सेक्शुअल कॉन्टेक्ट हूंदो आहे। त लाज़मी ॻाल्हि आहे, उन खां त अवॉइड नथा करे सघो, लाज़मी ॻाल्हि आहे। न त दुनिया में चवंदा आहिनि त हाणे तव्हां सेक्स खां परे रहो, इहो त पॉसिबल ई कोन्हे। डे 1 खां जॾहिं खां दुनिया में इंसानु आयो आहे तॾहिं खां जेको आहे उहो आख़िर ताईं हलंदो रहंदो सिलसिलो। त उन जे लाइ एहतियाती तदाबीर करणियूं पवंदियूं। हलो ठीकु आहे, हाणे शादी पई थिए, शादी थी वई, शादी खां पोइ जेको आहे ख़बर आहे त हाणे ॿई नेगेटिव आहिनि न, त उन में तव्हांखे अॻियां थोरो हाणे तव्हांखे विजिलेंट रहणो पवंदो। त औरत खे ऐं मर्द खे त जॾहिं तव्हां टेस्टिंग कराइण वेंदा, जॾहिं औरत टेस्टिंग, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जे प्रेगनेंसी थिए थी त लाज़मी आहे तव्हांखे जेको आहे उहो वञिणो पवंदो क्लिनिक ते, डॉक्टर खे ॾेखारिणो पवंदो मुख़्तलिफ़ स्टेजिस ते जेका कॉम्प्लिकेशन थिए थी। त उन त इन में तव्हांखे थोरो पंहिंजो होश रखणो पवंदो त जेके सिरिंजिस इस्तेमालु थियनि पियूं, जेको इक्विपमेंट इस्तेमालु थिए पियो, जेके शयूं इस्तेमालु, जेको आहे डिस्पोजेबल थी थो सघे न, उहो तव्हां डिस्पोजेबल इस्तेमालु करियो, ठीकु आहे। त ईअं तव्हां प्रिवेंशन करियो पिया, इन में अची वई एहतियाती तदाबीर, ठीकु। ही त उहो सिलसिलो आहे जंहिंमें की जेको आहे न ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे ख़बर आहे त बाबा असां नेगेटिव आहियूं ऐं पॉसिबिलिटी हाणे असां ॿिन्ही मां ॿार खे लॻण जी कान्हे, इहा तव्हां रूल आउट करे छॾियो त माउ पीउ मां इहो नथो लॻी सघे। त हाणे जे ॿार खे लॻो या ज़ाल खे लॻो, मुड़ुस खे लॻो, अलॻि सां के ॿिए तरीक़े सां लॻे थो, बाक़ी ॿार खे जेको आहे माउ पीउ मां नथो लॻी सघे। तंहिंखां पोइ नेक्स्ट आहे त जे हाणे कुझु अहिड़ा कपल्स आहिनि, जीअं तव्हां चयो त पंहिंजा घणा अहिड़ा पेरेंट्स आहिनि जेके इन ॻाल्हि खे जेको आहे उहो इन ते राज़ी थींदा त बाबा असांजी जेको औलाद आहे उहा जेको आहे उहो पहिरीं शादी खां पहिरियों जेको आहे 6 महीना जेको आहे टेस्ट मां गुज़रे। बिल्कुलु। ऐं जीअं त मूं विच में बि चयो त कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि असांजे मुआशिरे में, लाइक कोई एजुकेटेड पर्सन बि हुजे त उहो हिननि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाइण खां अवॉइड कंदो, बट असांखे मुंहिंजे ख़्याल सां त असांजी जेका डिग्री हूंदी आहे उहा प्रूफ न कंदी आहे त तव्हां केतिरा पढ़ियल लिखियल आहियो, पर तव्हां ज़िंदगी जे तमामु मामलात खे, तमामु सब्जेक्ट्स ते तव्हां कीअं ॻाल्हायो था, कीअं उन्हनि शयुनि खे सम्झो था, उहा स्टेटमेंट हूंदी आहे उन इंसान जी त हा ही जेको आहे सो पढ़ियल लिखियल बाशऊर इंसान। जी जी बिल्कुलु। ऐं इहा ॻाल्हि जीअं जेको तव्हां बिल्कुलु 100% करेक्ट चयो, पर तव्हां सोचो तव्हां यंग आहियो, आई डोंट नो वेदर यू आर मैरिड और नॉट, पर तव्हां यू आर नॉट मैरिड, त लेट्स से कि तव्हांजी शादी थिए पई ऐं तव्हां अहिड़े कल्चर में आहियो जो तव्हांखे ख़बर ई कोन्हे त केतिरा माण्हू आहिनि जेके HIV पॉज़िटिव आहिनि। ही त मूंखे ईअं कोन्हे त मूंखे हॉस्पिटल्स में हिननि छोकिरनि जी या ॿियनि माण्हुनि जी ख़बर पई न, कैजुअली पई ख़बर पवे। हॉस्पिटल में मूं इलाही सारनि माण्हुनि सां मुलाक़ात मुंहिंजी थी आहे, तव्हांजो त रोज़ जो मामला, हा, त उहो त अलॻि आहे, पर ही त उहे कैजुअली आहिनि। ऐं दुकान ते सामान वठण वई आहियां, दुकान जो जेको मालिक आहे उहो पियो चवे छोकिरो 22 सालनि जो, मैडम मैंने भी HIV का टेस्ट कराया है। हाँ बाबा, तो हेतिरी नंढी उमिरि में अल्लाह ख़ैर करे छा थी वियो। त हाणे जीअं तव्हां आहियो, तव्हां हींअर चयो त असांजी डिग्री नथी चवे त असां एजुकेटेड आहियूं, असांजो जेको बिहेवियर आहे, जेको असां टेक था वठूं लाइफ जे मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स ते, त उहो थो चवे। तव्हां छा कंदा हाणे? हाणे सॉरी आई एम पुटिंग यू ऑन द स्पॉट, तव्हांजी हाणे शादी थींदी आहे, जॾहिं थींदी इंशाअल्लाह ताला, त अलाह नसीब सुठो करे तव्हांजो, त तव्हां शादी खां पहिरियों जेको आहे इहो चाहींदा त तव्हांजो हस्बैंड जेको आहे तव्हां आहियो उहो थोरो हिकिड़ो ड्यूरेशन रखो 6 महीननि जो, उन में तव्हां टेस्ट करायो, बिकॉज़ इट इज़ योर लाइफ। Yes, it's my life, and particular if you are asking me, then why not? Means there is a question, छो न कराइजे। ऐं जॾहिं पाण वेही करे
तमामु टॉपिक्स ते ॻाल्हायूं था, इन तरह जे टॉपिक्स ते ॻाल्हायूं था, त पोइ जॾहिं अमल जी ॻाल्हि ईंदी आहे त असां हिकु क़दम पोयां छो वेंदा आहियूं, उते ई तव्हांखे बीही उन्हनि तमामु शयुनि खे फेस करणु घुरिजे, विच इज़ वेरी नेसेसरी। अगेन मां इहो चवंदसि त हिकु पर्सन जी इहा ॻाल्हि कोन आहे, वरी कलेक्टिव फैमिलीज़ जी ॻाल्हि अचे थी ऐं फ्यूचर जी ॻाल्हि अचे थी। छो जो हाणे ही उन स्टेज ते पाण कोन आहियूं न जिते ख़राब माण्हुनि जी बीमारी आहे, के ड्रग्स जेके वठंदा, जेको नशो कंदा उन्हनि जी बीमारी आहे, या जेके होमोसेक्सुअल्स आहिनि उन्हनि जी बीमारी आहे, या जेके बेरारवी वारा आहिनि उन्हनि जी, न हाणे जनरल पब्लिक में पाण जी अचे वई आहे, कंहिं न कंहिं तरीक़े सां अची वई आहे, छो जो ब्लड कंटेमिनेटेड आहे, उनजी स्क्रीनिंग कोन थी आहे। ॾिसो रोड एक्सीडेंट थियनि था त ओॾी महिल रोड एक्सीडेंट थियनि था, ब्लड जी ज़रूरत आहे त उते स्क्रीनिंग न थियल आहे, त पोइ उते बि ईअं लॻी थो सघे न, त मतिलबु इहो शराफ़त सां शरीफ़ तरीक़नि सां बि लॻी थो सघे, त तंहिंजे करे तव्हां जहिड़ा जेका टैग लाइन तव्हां चयो न त पहिरीं ख़राब माण्हुनि जी बीमारी आहे, हा इहो त पहिरीं हो न, माना कि 1980s में शुरू में, छो जो जेके जिन सां बि थियो हो, जेके मरी विया हुआ उहे सभु एक्चुअली होमोसेक्सुअल्स हुआ न, तॾहिं हुननि चयो हाणे इहा होमोसेक्सुअल या न, पोइ ख़बर पई अलॉन्ग द लाइन। अच्छा हाणे जीअं तव्हां जहिड़ा माण्हू आहिनि, ॾिसो माशाल्लाह तव्हां टीवी जी पर्सनैलिटी आहियो, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो हिकिड़ो वॾो नेटवर्क हूंदो, त तव्हां जहिड़ा माण्हू जॾहिं इनखे जेको आहे अॻियां वधाईंदा न, जीअं तव्हां चयो त वाई नॉट, की अमल में मूंखे करणो घुरिजे, मूंखे टेस्ट कराइणो घुरिजे, इट इज़ बेटर टू नो देन नॉट नो, छो जो तव्हांखे उहो इन करे ख़बर आहे, छो उहो इन करे छो जो हिन जी ट्रीटमेंट मौजूदु आहे, ऐं जीअं ई ख़बर पवे थी जे HIV पॉज़िटिव आहियो, मतलब तव्हां न, आई मीन एनीवन, केर बि जेको आहे HIV पॉज़िटिव टेस्ट कराए थो ऐं उहो ख़बर पवे थी त HIV पॉज़िटिव आहे, बाबा HIV जो वायरस मुंहिंजे अंदरि आहे, इट्स नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड, दुनिया ख़तम कोन थी वञे, छो जो सॼी ज़िंदगी तव्हां उहा ई जीअंदा जेका अलाह जे तरफ़ां तव्हांखे, जे 80 साल तव्हांजी उमिरि आहे, 90 साल उमिरि आहे न, जे तव्हां ट्रीटमेंट वठंदा, छो जो ट्रीटमेंट खे 92 खां ही टाइम थी वियो आहे, मतिलबु प्रूफ थी चुकी आहे दुनिया में, त कीअं जेको आहे उहो इन ट्रीटमेंट सां जेको आहे तव्हां नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे था सघो, बिल्कुलु नॉर्मल ज़िंदगी, पर जे तव्हां इहो जेको आहे जे टेस्ट नथा करायो सिर्फ़ु इन डप जे करे त जीअं पॉज़िटिव निकिरी आयसि त पोइ छा थींदो, त पोइ इहो आहे त पोइ त ज़िंदगी थोरी आहे, पोइ त उहा चीचलाए मरण वारी ॻाल्हि आहे, त जीअं तव्हां चयो त 15 इयर्स त ठीकु आहे तव्हां गुज़ारे वेंदो, उन खां पोइ ॻाल्हि ख़तमु आहे उहो स्क्रिप्ट बि हिननि ते हिन तरह जे टॉपिक ते मूंखे लॻे थो त सुठियूं स्क्रिप्ट्स बि लिखणु घुरिजनि, ऐं असां वटि पाकिस्तान में मुंहिंजी नज़र खां हिकु अहिड़ो ड्रामा सीरियल बि गुज़रियो आहे जेको HIV ते स्क्रिप्ट ठहियल हुई, ऐं ॾाढे सुठे तरीक़े सां उनजो जेको मैसेज आहे उहो पब्लिक ताईं बि पहुतो, त असां जॾहिं मैडम स्क्रीन ते पाण वेठा आहियूं न, ऐं अॼु जो जेको दौर आहे उहो सोशल मीडिया जो दौर आहे, अव्हां सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बि आहियो, ऐं अव्हां जेकॾहिं स्क्रिप्ट लिखंदड़ आहियो, अव्हां ड्रामा परफॉर्म कंदड़ आहियो, ऐं आर्टिस्ट आहियो, त हिन तरह जा जेके टॉपिक्स आहिनि इन्हनि खे तव्हां बिल्कुलु बि न विसारियो, अव्हां जी उहा नंढी थोड़ी देर जी जेका उहा परफॉर्मेंस हूंदी उहा मुंहिंजे ख़्याल सां ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में उहो मैसेज तमामु माण्हुनि ताईं पहुचंदो, ऐं तव्हांजी फैन फॉलोइंग ॾाढी सुठी हूंदी आहे, माण्हू तव्हांखे ॾिसणु पसंदि कंदा आहिनि, त जेके असांजे मुआशरे जा उहे शयूं जिन ते हमेशह ई पर्दो रखियो वेंदो आहे, उन्हनि खे जेकॾहिं इन तरीक़े सां आंदो वेंदो न त माण्हुनि में सुठी तरीक़े सां उहा ॼाण पहुचंदी। जी ॾिसो न, जीअं हाणे ही जेको ट्रीटमेंट जा सेंटर्स आहिनि गवर्नमेंट जे तरफ़ां ॾिनल आहिनि, ठीकु आहे न, मुख़्तलिफ़ जीअं सिविल हॉस्पिटल हैदराबाद जी आहे, कराची जी आहे, अहिड़ा ई इलाही सारा डिस्ट्रिक्ट्स आहिनि हिते सिंध जा, पाकिस्तान में सॼे में आहिनि, जिते के इलाही सारा ART सेंटर चइबो आहे, एंटी रेट्रो वायरल थेरेपी सेंटर, उते फ्री में टेस्टिंग थींदी आहे, फ्री में दवायूं मिलंदियूं आहिनि, जेके दवायूं अमेरिका मां अचनि पियूं, अमेरिका जी। मां चाहींदसि त थोरो तव्हां ॿुधाइजो इहे किथे किथे सेंटर्स मौजूदु आहिनि, तव्हां कराची जी ॻाल्हि कयो या सखर या हैदराबाद जी ॻाल्हि कयो प्लीज़। जी 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 इहे जेके आहिनि तव्हांजा जेके सिंध जा वॾा वॾा शहर आहिनि न, उन्हनि में सभिनी में हैदराबाद खां वठी मिठी ताईं अथव, मिठी ताईं अथव, विच में जेको आहे मटियारे में बि आहे, मीरपुर में बि आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, लाड़काने में आहिनि, लाड़काने में त रतोदेरो में अलॻि आहिनि ऐं लाड़काना सिटी में अलॻि आहिनि, रतोदेरो में इसलिए इन करे छो जो उते जेको आहे 2 टे आउटब्रेक्स थिया हुआ, जेके हिकिड़े डॉक्टर विया ऐं साॻी नीडल इस्तेमालु थी, तंहिंजे करे ॿार 400 ॿार 500 ॿार जेके आहिनि उहे HIV पॉज़िटिव निकिता हुआ, त हाणे जेको आहे इहे सेंटर्स मौजूदु आहिनि, ऐं ॾिसो आउं गवर्नमेंट जे लाइ कमु कोन कंदी आहियां, कंहिंजे लाइ कमु कोन कंदी आहियां, आउं इंडिपेंडेंट आउं, ॿाहिरि वारी आहियां, कैनेडा में फेडरल गवर्नमेंट ऑफ कैनेडा जी जेको आहे आउं एम्प्लॉई आहियां, हिते आउं शॉर्ट टर्म लीव ते आहियां, त तंहिंजे करे आउं जे कंहिंजे ॻाल्हायां पई त कंहिंजो साइड कोन पई वठां, जे हर जाइ ते प्रॉब्लम्स आहिनि, आउं हिकिड़ी शइ जेका पसंदि कान कंदी आहियां त
ब्लेम गेम। ऐं चवंदसि ही त भई तायरा जो प्रॉब्लम आहे, ही तायरा जेको आहे न उनजे करे मुंहिंजो शो ख़राब थी वियो हलो, तायरा जे करे मुंहिंजी चांहि ख़राब की। इहो कोन्हे तव्हां रखी 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 मूं पाण हुनखे जेको आहे उहो पाणी करे छॾियो ऐं आउं ब्लेम वरी हुनखे थी करियां त हुन मूंखे कोन चयो त मैडम पीओ मैडम पीओ, तंहिंजे करे मूं कान पीती। त असां वटि सिलसिलो इहो आहे। ठीकु आहे, असां भले ब्लेम करियूं, ख़राबियूं हर कंहिं में आहिनि, मिस्टेक्स हर को थो करे, पर असां वटि इहे सेंटर ऐं इहे कुझु सेंटर्स अहिड़ा आहिनि जेके मुंहिंजा पाण इलाही दफ़ा अचानक आउं ईअं कोन वेंदी आहियां त ॿुधाए पई वञा पुछी वञा मैडम आउं अचां न, मूंखे सिर्फ़ु मथे जीअं सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां हिकिड़ो अथव सेक्रेटेरिएट कराची में जेको आहे उते आहे हिकिड़ो चङी अथव CDC, त हीअ आहे सेंटर फॉर कम्युनिकेबल सेंटर, उन में HIV जो सेक्शन अथव। उते आउं वियसि त हालांकि मूंखे त कोई एक्सपीरियंस कोन हो हिते पाकिस्तान में या सिंध में कंहिंसां ॻाल्हाइण जो, त उन्हनि वटि आउं वियसि, मूं चयो मूंखे ईअं विज़िट करिणो आहे, तव्हां वटि ART सेंटर आहे, तव्हां विज़िट मूंखे कराईंदा। ऐं मूंखे तमामु हैरत थी त हू जेको डायरेक्टर साहिबु हो उन हिकिड़े सेकेंड में फ़ोन कयो ऐं फ़ोन करे ART सेंटर जेका इंचार्ज हुन डॉक्टर हुनखे चयईं हे मैडम नसरीन ॿुधियो अचे पई तव्हां वटि, तव्हां हिनखे विज़िट करायो। हालांकि लास्ट हाफ एन आवर हो ऐं ओसि ताईं पहुचण में मूंखे इलाही डिफिकल्टी थी जो तमामु ईज़ी कोन हुते, पर हू तमामु ज़बरदस्त उते जी जेके इंचार्ज आहिनि तमामु ज़बरदस्त आहिनि ऐं फ्री ऑफ कॉस्ट एवरीथिंग फ्री ऑफ। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आहे त हुननि वटि जेको इहे सभु आहिनि त केरु सर्वाइवर आहे, काफ़ी सारा अहिड़ा माण्हू आहिनि। हींअर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई स्क्रिप्ट जी, है न, इन खां वधीक जेको आहे स्क्रिप्ट त पंहिंजी जाइ ते आहे, इन में थोरी ड्रामेटाइज़ेशन इलाही थी अची वञे, रियलिटी खां त परे थी था वञूं, छो जो HIV जे बारे में आई एम सॉरी टू से दिस कि हिते का अवेयरनेस कान्हे घणी, हिते माण्हुनि खे ख़बर ई कान्हे त HIV एड्स में थींदो रियलिटी में छा आहे। त तव्हां छा कंदा जो तव्हां अहिड़नि माण्हुनि खे इनकरेज कंदा जेके सर्वाइवर्स आहिनि, जेके मेडिकेशन ते आहिनि न, ART सेंटर्स में तव्हां वञो, हैदराबाद में सिविल अस्पताल में OPD आहे, OPD जे अंदरि जीअं ई एंटर थियो था राइट हैंड साइड ते अथव ART सेंटर लिखियो पिया, HIV ART सेंटर, उते तव्हां वञो, उते जी मैडम जेका डॉक्टर आहिनि उन्हनि सां तव्हां ॻाल्हायो, तव्हां चओ जेके सर्वाइवर्स आहिनि उन्हनि जो तव्हां असांखे जे ॿुधायो ऐं ॿुधाईंदा आहिनि त मतिलबु सर्वाइवर्स ई आहिनि त जे हूअं त कॉन्फिडेंशियल हूंदो आहे, पर केरु सर्वाइवर तव्हां सां ॻाल्हाइण चाहे न त तव्हां उन खां पुछो केरु 5 सालनि खां दवा ते ज़िंदा आहे ऐं हुनखे कुझु बि कोन्हे, तव्हां हुनखे ॾिसंदा न, उहो बिल्कुल न, मूं ॾिठा आहिनि पेशेंट्स, मूं ॾिठा आहिनि, कुझु माण्हू कराची में 18 सालनि खां आहिनि मेडिकेशन ते ऐं एड्स जो को नाम निशान कोन्हे, हुननि में जरासीम अंदरि मौजूदु आहे, जरासीम ट्रांसमिट थी थो सघे, पर छो जो हू मेडिकेशन ते आहिनि त तव्हां अहिड़नि माण्हुनि खे वठी अचो पंहिंजे स्क्रीन्स ते ऐं पोइ उन्हनि सर्वाइवर्स खां तव्हां इंटरव्यू वठो त इन्हनि खे कीअं लॻो, ताकी माण्हुनि खे ख़बर पवे त कहिड़ी शइ खे अवॉइड करियूं। ठीकु आहे, ठीकु आहे मैडम, ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हियूं कयूं आहिनि। एहतियाती तदाबीरूं केतिरियूं ज़रूरी आहिनि, एहतियात कीअं करे सघिजे थो, मां चाहींदसि त तव्हीं हुन ते ॻाल्हायो। जी अच्छा, एक्चुअली टॉपिक प्रेगनेंसी जो हो, पर छो जो तमामु हिकिड़ो वॾो टॉपिक आहे, तंहिंजे करे प्रेगनेंसी जी सिर्फ़ु 2 टे ॻाल्हियूं इहे कंदासीं त जेका बि औरत प्रेगनेंसी प्लान पई करे, हाणे प्रेगनेंसी खे सिंधी में छा चवंदा तव्हां ॿुधायो? माना हामला औरत, का बि औरत चाहे थी त हाणे शादी थी वई आहे, हाणे ॿार पैदा थिए, सॉरी मूंखे हिन जो जेको आहे सिंधी उर्दू में उनखे उन माई उर्दू में त उनखे हामला चइबो आहे, सिंधीअ में मूंखे ख़बर कान्हे, पर प्रेग्नेंट औरत जेका का बि औरत आहे शादी खां पोइ चाहे थी, हर को चाहे थो त ॿार बच्चा थियनि, त जेका बि औरत जेका आहे उहा ॿार पैदा करणु चाहे थी, प्लान थी करे त बाबा हाणे मूंखे ॿार थियणो घुरिजे, त उन प्लानिंग खां पहिरियों उनखे HIV जो टेस्ट कराइणो घुरिजे, पंहिंजो ज़ाती, मुड़ुस खे साइड तरह पंहिंजो ज़ाती कराइणो घुरिजे, मुड़ुस बि कराए त दैट इज़ रियली ग्रेट। उन खां पोइ जेको आहे या अहिड़ी औरत जेका प्रेग्नेंट थी चुकी आहे पर उनखे ख़बर कान्हे त जेको आहे मूंखे कराइणो घुरिजे या न कराइणो घुरिजे, उनखे ज़रूरु HIV जो टेस्ट कराइणो घुरिजे। ऐं पोइ प्रेग्नेंसी जो टाइम त वॾो हूंदो आहे 9 महीना, त उन विच में 3 महीननि खां पोइ टेस्ट थींदो रहंदो न, त पक्को ख़बर पइजी वेंदी त हाणे हिनखे HIV कान्हे, त ॿार जेको आहे उहो नॉर्मल पैदा थींदो। ठीकु आहे, हाणे ॿार जेको आहे औरत जेका प्रेग्नेंट औरत आहे न HIV पॉज़िटिव, जंहिंजे अंदरि HIV जो वायरस आहे, उन औरत मां ॿार खे कीअं थो लॻे, तव्हां इहो सवाल पहिरियों कयो पोइ पाण ॿियनि पासनि वियासीं, कीअं थो लॻे? हिकिड़ो नंबर 1 आहे प्रेग्नेंसी जे दौरान ॿार जे अंदरि जेका हुनजी नरिशमेंट आहे, जेको खाधो पीतो ॿार जो आहे उहो किथां थो अचे, माउ जो जेको रत आहे उहो थो वञे ॿार जे अंदरि, उन त ॿार माउ जो रत जेको आहे उनजे अंदरि वायरस आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ई रत ॿार जे अंदरि पियो वञे न, त उहो ई रत जेको आहे उनजे अंदरि आहे त वायरस पुछी वियो ॿार में ड्यूरिंग प्रेगनेंसी। हिकिड़ो नंबर 1 इहो तरीक़ो आहे। ॿियो तरीक़ो इहो आहे त जेको आहे हुनमें जेको जॾहिं चाइल्ड बर्थ आहे, जॾहिं ॿार पैदा पियो थिए त पैदाइश जे टाइम ते जेको आहे कट्स ॿार खे बि लॻी था सघनि, माउ खे बि लॻंदा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो जेको चाइल्ड बर्थ जो जेको प्रोसेस आहे उन में थींदो आहे, थोरो ज़ख़म लॻी वेंदा आहिनि, ॿार खे बि लॻी वेंदा आहिनि, माउ खे कट्स वग़ैरह जी ज़रूरत पवंदी आहे, त उन जे ज़रिए जे इन्फेक्टेड आहे न, त उन जे ज़रिए जेको आहे उनखे ॿार खे लॻी थो सघे। नंबर 2 इहो तरीक़ो आहे। नंबर 3 तरीक़ो आहे ब्रेस्ट फीडिंग, माना ॿार माउ
माउ जो खीर पियारणु, छो जो माउ जे खीर जे अंदरि हूंदो आहे। त जे ॿारु सम्झो नॉर्मल आहे, ॿार खे कोन्हे, ॿार जे अंदरि ब्लड जे अंदरि जेको आहे माउ पॉज़िटिव आहे, पर छो जो माउ खे जे ख़बर पइजी वई त बाबा आउं पॉज़िटिव आहियां, त उनजी ट्रीटमेंट शुरू थी वई। ट्रीटमेंट शुरू थी वई न, त उन खां पोइ ॿार में उहा ट्रांसमिट नथी थी सघे। ॿार में ट्रांसमिट न थी आहे, पर जे हू खीर पियारींदी उनजे खीर जे अंदरि आहे वायरस, त खीर जे हुन पियारणु बंदि करे छॾियो ऐं उनजी जाइ ते फॉर्मुला या ॿिया जेके आहिनि ॿार जा खीरनि जा जेके आहिनि मुख़्तलिफ़ वैराइटियूं जेके आहिनि उहे जे हुननि पियारणु शुरू कयूं त इहो बि रूल आउट थी वियो त ॿारु जेको आहे उहो बिल्कुलु नॉर्मल रहंदो। माना हिननि टे स्टेजिस आहिनि त ॿारु जेको आहे उहो या त ॿारु सेफ थी वञे थो। हा, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे ॿारु जे पॉज़िटिव बचे थो न, जे ॿारु पॉज़िटिव आहे तॾहिं बि ट्रीटमेंट राइट अवे शुरू थींदो। पर असां वटि आहियूं ऐं उमेद कंदसि ॿार जो ट्रीटमेंट पोइ मैडम केतिरो हले थो, लाइक उहो पॉज़िटिव उहो त पोइ टेस्ट थींदा रहंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि आहे, ॾिसो असां वटि जीअं थींदो आहे त भई असां टेस्ट कराए छॾियो पॉज़िटिव आयासीं या नेगेटिव आयासीं, न न न मैडम तव्हां पंहिंजी अखियुनि सां इन तरह जा केसिस ॾिठा आहिनि? हा हा बिल्कुलु, न्यू बॉर्न बेबीज़ एतिरियूं उन्हनि खे ॾिसी माण्हू जो दिलि चाहे थो त छा करे छॾे न, छो जो एतिरा मासूम नंढड़ा नंढड़ा ॿार ऐं उन्हनि जी हयाती सिर्फ़ु 5 साल अथव। उन में कोन्हे त एज ताईं पहुचंदा 5 साल, नंढे ॿार जी हयाती त 5 साल अथव, उन खां वधीक कुझु बि कोन्हे, को तरीक़ो कोन्हे। ठीकु आहे न, हुनजो छो जो ॿारनि जो इम्यून सिस्टम उहो ई घटि हूंदो आहे, 12 सालनि ताईं हुननि जो इम्यून सिस्टम वीक हूंदो आहे, 12 सालनि खां पोइ ॿारनि जो बहरहाल त इहे तरीक़ा इहे हाणे जेको ॿारु पॉज़िटिव आयो त उनजो राइट अवे ट्रीटमेंट शुरू थी वेंदो। अच्छा, माउ जे प्रेग्नेंट आहे जेका हामला औरत आहे, उहा हामला औरत जे ख़बर पवे थी, टेस्ट कराए थी, हुनखे ख़बर पवे थी कंहिं बि स्टेज ते त हुनखे जेको आहे उहो HIV पॉज़िटिव आहे, त जे हू ART सेंटर मां कराईंदी त उहो राइट अवे हुनजी ट्रीटमेंट शुरू करे छॾींदा। त आउं मशवरो इहो ॾींदसि त जेके बि औरतूं आहिनि शादीशुदा या जेके प्रेग्नेंट आहिनि, जेके ॿार पैदा करणु चाहिनि थियूं, उहे ART सेंटर जेको आहे उन्हनि सां कॉन्टेक्ट कनि ऐं उते कॉन्टेक्ट करे उन्हनि खे चवनि त भई तव्हां असांजो टेस्ट करियो ऐं पोइ फॉलोअप कराइनि। उते मुस्तक़िल जेको आहे 3 महीननि खां पोइ 6 महीननि खां पोइ पाण वञी जेको आहे उते टेस्ट कराइनि ऐं पोइ जॾहिं कंफर्म थी वञे जे पॉज़िटिव आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे दवाऊं हू ई ॾींदा ऐं दवाऊं फ्री आहिनि। इहा ॻाल्हि यादि रखण जी आहे त केरु तव्हांखे चवे त ART सेंटर में जेको आहे दवा जेको आहे उहो पैसनि सां थी मिले, न, टेस्ट आउं हुनजी गवाह आहियां। मतलब त आउं उन्हनि जी प्रोमोटर कोन आहियां, पर आउं गवाह आहियां, बिकॉज़ आई हैव बीन, आई मीन द थिंग इज आउं उन्हनि सां इंटरेक्शन में आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको आउं ॻाल्हायां पई न, ही त मुंहिंजो पंहिंजो लाइफ जो जेको तजुर्बो आहे उहो अलॻि आहे, पर उनजे अलावा जेको आहे हिते जो मूंखे ख़बर कोन्हे, हिते जेको आहे आउं माण्हुनि वटि पाण गिड़ी वेंदी आहियां, मूंखे ख़बर आहे 2-3 जाइनि ते त तमामु इंसल्टिंग हूंदो आहे मुंहिंजे लाइ, बट आई डोंट माइंड, थिक स्किन करणी थी पवे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे थोरी इंफॉर्मेशन वठणी आहे, त आउं चवंदसि त तव्हां हुते ART सेंटर में ज़रूरु वञो। सिंध में इलाही जाइनि ते आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि भाई ART सेंटर में छा था माण्हू कनि, जीअं हिकिड़ो पेशेंट हो HIV जो, मिठी जो, आयो आहे हैदराबाद जे ART सेंटर में। हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हांजे पाड़े में जे आहे ART सेंटर जे हिन जे चैनल जे भरिसां वारे बंगले में जे आहे ART सेंटर, तव्हां उते न वेंदा, तव्हां चवंदा आऊं त कराची थो वञा या लाहौर थो वञा, छो जो ही वरी छा आहे हिनखे चइबो आहे स्टिग्मा, माना मुंहिंजे पाड़े वारनि खे ख़बर न पवे, इहा शइ हले पई, छो जो जीअं ई कंहिंखे ख़बर पवे थी त ही HIV पॉज़िटिव आहे न, हिनखे HIV जो वायरस आहे, डॉक्टर्स या नर्सिस हुनखे टच करण लाइ तयारु कोन्हनि, बिल्कुलु न, हुननि खे हॉस्पिटल्स मां किक आउट करे थो वञे। ही जेको लाड़काना में जेको केसिस रतो देरो वारो जेको केस थियो, उन ॻोठ में जेको आहे जिन जा, छो जो हुननि खे त ख़बर कोन हुई त हिकिड़े ई डॉक्टर वटि सभु 4-4 ॿार 5-5 ॿार हिकिड़ी फैमिली जा पे विया। हाणे हिकिड़ी फैमिली जा 4 ॿार आहिनि, हुननि खे चयूं की तव्हां हिन ॻोठ में ई कोन रहंदा, निकिरो, छो जो असांखे बि लॻी वेंदी। हॉस्पिटल असां वटि आहिनि, सॼी दुनिया में ई आहे, सिर्फ़ु सिंध जी ॻाल्हि कान्हे, न को पाकिस्तान जी ॻाल्हि आहे, हॉस्पिटल्स दुनिया में आहिनि, दुनिया में काफ़ी चेंजिस अची वियूं आहिनि, पर असां वटि अञा ताईं जेको आहे पाण नैरो माइंडेड आहियूं, त असां चऊं था छो जो अवेयरनेस असांखे कान्हे, असां रुॻो हलूं था जेको आहे तव्हां जेको चयो तव्हांजी ॻाल्हि मञियमि, हुन चयो हुनजी ॻाल्हि मञियमि, इन ते हले, असां त हीउ सच चवंदो हूंदो, तव्हां बि सच चवंदा हूंदा, आउं पाण वञी कोन पंहिंजी इंफॉर्मेशन वठंदसि त बाबा छा करिणो घुरिजे छा न करिणो घुरिजे, हीअ आम बीमारी आहे न, ईअं कोन पई लॻे हवा सां पाणी सां या ॿियनि शयुनि सां, न को की बिस्तर जी चादर आहे। ऐं जे हिकिड़ो मरीज़ आहे जेको बिल्कुलु सही आहे, ॾिसण में बिल्कुलु नॉर्मल आहे, हुनखे किथां का ब्लीडिंग कान पई थिए, कुझु न पियो थिए, जो उहो जे हॉस्पिटल जे बेड ते लेटियो पियो हो, त तव्हां हुनखे कढी छॾींदा बिना कंहिं वजह जे, भई हिनखे कढो छो जो ही HIV पॉज़िटिव, हिन जो गुनाह कहिड़ो आहे, HIV पॉज़िटिव आहे, भई हिन ॼाणी वाणी त HIV पॉज़िटिव कोन थियो न, त डॉक्टर्स ईअं कढी छॾींदा आहिनि, त तव्हां इन जे करे अवेयरनेस तमामु ज़रूरी आहे ताकी तव्हां इन स्टेज ते न पहुचो। इहा ई ॻाल्हि आहे न, छो जो असां वटि दवाऊं मौजूदु आहिनि, असां वटि तमामु एक्सपीरियंस डॉक्टर्स मौजूदु आहिनि,
कराची जीअं त तव्हीं पाण जेको आहे स्टार्टिंग में ई इन ॻाल्हि खे तव्हां क्लियर कयो त इहो हथ मिलाइण सां गॾु वेहण सां अवी कंहिंसां मिलो था भाकुर पाए उन सां ही जेको आहे सो फैलजंदड़ बीमारी बिल्कुलु आहे पर इन तरह सां कोन थी फैलजे डिफरेंट आहिनि या जीअं तव्हां चयो त इहा बि हिकिड़ो जेको आहे न असांखे मिसकंसेप्शन आहे असांजे वटि मिस इंफॉर्मेशन आहे त तव्हां उहो फणी खणी त उन सां थिए थो बट कट लॻी वञे थो लाइक उन सां थिए थो त असां जेको आहे सो वधीक मूंखे हिकु शइ डिस्कस करणी आहे ही ट्रीटेबल कीअं आहे ऐं असां प्रिवेंशन ते बि ॻाल्हाईंदासीं वधीक पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो पहिरियों मां ब्रेक वठंदमि नाज़रीन वक़्तु थोरो शॉर्ट आहे बट मां कोशिशि कंदसि तमामु शयुनि खे कवर कंदी हलां ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सार्फ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन ऐं कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो ऐं टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदसि ऐं जेको आहे सो अॼु जो जेको प्रोग्राम आहे अव्हां जे लाइ ॾाढो ज़बरदस्ती प्रोग्राम असीं खणी आया आहियूं मां ज़रूरी चवणु चाहींदसि त असां हिकु स्क्रीन ते वेही करे हिन प्रोग्राम खे त करियूं पिया पर हिते असां जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं कराची जी ऐं हैदराबाद जी ॻाल्हि कंदा आहियूं मां सखर जो बि नालो वठां पई बार बार त असां वटि जेके इंस्टीट्यूट्स आहिनि जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि जेके इदारा आहिनि जिते यूथ अचे थी उते जेको आहे सो हिननि प्रोग्राम्स खे ज़रूरु अरेंज करणु घुरिजे बाय द वे डॉक्टर नसरीन इनायत बुगियो साहिब असां सां मौजूदु आहिनि ऐं मैडम जी मुंहिंजे ख़्याल तव्हांजी कोशिशि बि हूंदी त तव्हां जेको आहे सो मुख़्तलिफ़ इदारनि में वञो यूनिवर्सिटीज़ में वञो कॉलेजिस में वञो ऐं उन यूथ सां तव्हां जेको आहे सो इंटरेक्शन करियो उन्हनि खे हिन तरह जी इंफॉर्मेशन ॾियो जेका यकीनन बेहद ज़रूरी हुजे थी पाण जेको आहे सो थोरो घणो प्रिवेंशन ते बि ॻाल्हायो आहे ऐं तदाबीरुनि ते एहतियाती तदाबीरूं छा आहिनि प्रेगनेंसी खां पहिरीं ही तदाबीरूं कीअं हुजनि थियूं ट्रीटेबल आहे प्रिवेंशन ते मां चाहींदसि तव्हां ॻाल्हायो प्लीज़ अच्छा उन खां पहिरियों तव्हां छो जो ॻाल्हायो अवेयरनेस जी तव्हां ॻाल्हि कई त उन में आउं तव्हांखे ॿुधाईंदसि मूंखे ईयर एंड हाफ थियो आहे हिते आहे हिन ते कमु कंदे त काफ़ी आउं तव्हांखे इहो ई चवंदसि त तव्हां पंहिंजे मीडिया जे ज़रिए ऐं सोशल मीडिया जो बि दौरु आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हां एम्फोसाइज़ करियो माना हिन ते तमामु ज़ोर भरियो त हिन जी जेको आहे जेका एजुकेशन आहे HIV जे बारे में जेको आहे न स्कूलनि में कॉलेजिस में इवन यूनिवर्सिटीज़ में कोर्सिस हुजनि या न हुजनि पर एज़ लॉन्ग एज़ के हुते जेको आहे अहिड़े क़िस्म जा नंढा नंढा प्रोग्राम्स कनि अवेयरनेस जा प्रोग्राम इहो कोन्हे त साल में हिकिड़े दफ़ा इवेंट करे छॾियो ॻाल्हि ख़तम थी वई असांजी ज़िमेदारी पूरी डिसेंबर जी ॻाल्हि कयो हा पहिरीं डिसेंबर ते पूरो साल जेको तव्हां विसारे छॾियो था त इहो सोल्यूशन कोन आहे हा त ईअं न करणो घुरिजे छो जो ऐं असांखे वधीक जेको फोकस करणो आहे न उहो फोकस करणो आहे असांजी यूथ ते तव्हां इहो चयो त तव्हां असांजी यूथ जेका आहे ऐं मूं हींअर जेको आहे लास्ट ईयर एंड हाफ में more than 50 schools and colleges and even community centers ऐं हिकिड़े मुंहिंजे जेको मूंखे तमामु शुरू में त तमामु मुश्किल लॻो छो जो आउं आहियां आउटसाइडर राइट मुंहिंजो नालो तव्हांजे नसरीन इनायत बुगियो गूगल में विझंदा त तव्हांखे मुंहिंजी सॼी लिस्ट नज़र ईंदी त मुंहिंजो ॿाहिरनि मुल्कनि में कहिड़ो कमु थियल आहे पर पाकिस्तान में आई एम नोबडी इन अ वे हा न त उन में वञी कंहिंखे चवणु तव्हां सेमिनार कराईंदा माना आउं जीअं भीख मांगने जा रही हूँ अल्लाह के वास्ते सेमिनार करा लें आपके बच्चों के लिए बहुत काम आएगा न त कुछ जाइन ते तमामु सुठो रिस्पॉन्स मिलंदो आहे ज़बरदस्त रिस्पॉन्स मिलंदो आहे ऐं कुछ जाइन ते ईअं हूंदो आहे की नहीं भाई हींअर ही पियो थिए हींअर हू पियो थिए सॉरी देयर आर एक्सक्यूज़िस त हू नथा कराइण चाहिनि ऐं इहा ॻाल्हि मूंखे बिल्कुलु सही कोन थी लॻे आउं तव्हांजे वसातत सां चवंदसि त असांजा जेके आहिनि एजुकेशन जा जेके डायरेक्टर्स आहिनि जेके असांजे एजुकेशन जा जेके इंचार्ज आहिनि HMs आहिनि प्रिंसिपल्स आहिनि उन्हनि सभिनी खे थोरो जेको आहे न हिन में प्रोएक्टिव थियणो पवंदो छो जो हज़ारे ॿार जेके आहिनि न अलाह खां पोइ हुननि जे आसरे ते आहिनि हा न त हू ही जे अवेयरनेस ॾींदा त इहो भलो ई आहे हुननि जे लाइ हा ॾिसो ॿाहिरनि मुल्कनि में ऐं सिर्फ़ु ॿाहिरि जी हिकिड़ी ॻाल्हि कंदसि ॿाहिरनि मुल्कनि में माण्हू को माण्हू आहे पोड़ो 80 सालनि जो उहो जेको आहे न हिकिड़ो सूफ़ जो एप्पल जो ट्री पियो लॻाए त ॿियो माण्हू चवे थो त भाई हिनखे त 30 साल लॻंदा हींअर तूं अॼु यू आर 80 years old तव्हां 80 साल जा आहियो ऐं हींअर तव्हां ही वण जेको आहे हुनजो ॿूटो पिया लॻायो 30 सालनि खां पोइ हिन में ईंदो फल
चई आऊं कोन खाईंदुसि त छा थियो, मुंहिंजी औलाद खाईंदी, मुंहिंजी औलाद खां पोइ उन्हनि जी औलाद खाईंदी, हा न। ख़ूबसूरत। अच्छा, ऐं हुते जेका ट्रेनिंग थींदी आहे न, ट्रेनिंग ते छो ज़ोर आहे, इन करे जो अॼु जेको आहे भले आऊं डॉक्टर हुजां, आऊं स्पेशलिस्ट हुजां, सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता जे आऊं अची वियसि बेड ते, मुंहिंजो इलाज केरु कंदो? त जे असां वटि जे ट्रेन डॉक्टर्स, जे ट्रेन नर्सिस या ट्रेन एजुकेशन वारा आहिनि ई कोन, त असांजो केरु इलाज कंदो, केरु ई असांखे जेको आहे कंदो हिसाब किताब। त तंहिंजे करे ट्रेनिंग ते ज़ोर हुअणो घुरिजे। जेके बि नंढा नंढा, जेको हिकिड़ो त चलो मूं तव्हांखे ART सेंटर जो ॿुधायो, हर को त ART सेंटर नथो वञे, घणो करे मायूं पंहिंजे इलाइक़नि में जेके आहिनि नंढा बहिराड़ीअ में आहिनि हिते हुते, त उते जी जेके डॉक्टर्स आहिनि, उते जा जेके क्लिनिक्स आहिनि, उन्हनि जी इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे अलाह खां पोइ। अलाह चए थो मूं त तव्हांखे रस्तो ॿुधाए छॾियो आहे, हलो त तई न सिधे ते ऐं ग़लति ते, उन्हनि जी इहा ज़िमेदारी आहे। ऐं इहो गुनाह वरी उन्हनि जे मथां आहे, सॉरी टू से दिस, पर इहो गुनाह उन्हनि जे मथां आहे, हक़ीक़त आहे जेका, कि जे हू पंहिंजे पेशेंट खे न ॿुधाईंदा बाबा HIV टेस्ट कराए, HIV टेस्ट कराए फ्री जो आहे, पंहिंजे अस्पताल में न कराए, हल बाबा हुते साम्हूं वञ, हू ART सेंटर आहे, हिन में वञ, उते वञी कराए फ्री ऑफ कॉस्ट, ऐं जे आहे पॉज़िटिव वञी पंहिंजी हुते ट्रीटमेंट शुरू करायो। इहा अवेयरनेस तमामु ज़रूरी आहे असांजी जनरल पब्लिक जे लाइ। छो जो असां वटि ॾिसो, हिकिड़ी तव्हांखे जीअं प्रेगनेंसी जी ॻाल्हि आहे न, पंहिंजी दुनिया में प्रेगनेंसी में छा पियो थिए, 100 औरतुनि मां हिकिड़ी जे 100 HIV पॉज़िटिव आहिनि, उन मां मुश्किल सां का हिकिड़ी औरत जेका आहे न, तंहिंखे जेको आहे ॿार जेको आहे उनजो थिए थो पॉज़िटिव, न त 99 जेके आहिनि मायूं, उन्हनि जा इवन दो दे आर HIV पॉज़िटिव, पर उन्हनि जा ॿार जेके आहिनि उहे नेगेटिव आहिनि। छो? ऐं असां वटि छा आहे, असां वटि असांखे ख़बर ई कोन्हे त असां वटि HIV आहे केतिरी, ऐं कंहिंमें आहे, औरतुनि में केतिरी आहे, मर्दनि में केतिरी आहे, ॿारनि में केतिरी आहे, अवेयरनेस जी घटिताई आहे, न अवेयरनेस जी घटिताई आहे, उहा ई ॻाल्हि आहे। ऐं असांजी यूथ जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदसि, ऐं उहा बि रिस्पॉन्सिबिलिटी हिकिड़े तरह सां, आई एम नॉट ब्लेमिंग एनीवन और आई एम नॉट एक्यूज़िंग एनीवन, ऑलराइट, यू हैव टू अंडरस्टैंड दैट एवरीवन हू इज लिसनिंग टू मी, के ॾिसो ही तमामु वॾी ज़िमेदारी आहे। आउं हितां ई पढ़ी वई आहियां, मास्टर्स करे पोज़ीशन हासिल करे ॿाहिरि स्कॉलरशिप ते, आउं हुतां हितां ई पढ़ी वञी PhD कई आहे ॿाहिरि, ऐं पर इहा असांजी ज़िमेदारी आहे त असां पंहिंजी यूथ खे, जंहिंखे ख़बर न आहे न, त असां उन्हनि खे करायूं। ॾिसो, मूं 40-50 स्कूलनि खां वधीक कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में, मूं इलाही जंहिं ते कयो आहे। कराची टोटल हिकिड़ो स्कूल आहे कराची में, जिते आउं जॾहिं बि वेंदी आहियां न, मुंहिंजो मुलाक़ात उहो आहे बि हिकिड़े हॉक्स बे जे पासे आहे, त उते आउं जॾहिं बि वेंदी आहियां न, चवंदा आहिनि अच्छा मां मिलणु वेंदी आहियां, अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, अच्छा आउं हुते वेठी आहियां 10 मिंट वेठी आहियां, 10 मिंटनि खां पुछां मैडम चलें ऊपर चलें, हलो बाबा मथे वियासीं, हू छा कंदो आहे, छित जे मथां हुन सभिनी जेके बि स्टूडेंट्स आहिनि न, 9th मैट्रिक 8th खां वठी 10th ताईं, उहे सभु स्टूडेंट्स खे विहारे छॾियो आहे, छोकिरा हिते छोकिरियूं हुते, माइक सेट थी विया, सभु कुझु, मैडम अब इनको आप HIV में बात करें। अच्छा जी, अच्छा पोइ भले मींहुं पियो पवे, भले उस में तपियूं पिया, नो प्रॉब्लम, पोइ आउं त आई डोंट माइंड, त आउं त ॾींदी आहियां, पर मतिलबु हू एतिरो एंथ्यूज़ियास्टिक आहे, हुते जो मालिक जेको आहे, हू आर्म फोर्सेस में एक्चुअली पहिरियों हो, ऐं उन खां पोइ हाणे जेको आहे उन पंहिंजो स्कूल लाइक मोराई साहब, तव्हां हमेशह जॾहिं बि तव्हां अचणु चाहींदा आहियो त वी ऑलवेज वेलकम यू, असीं त चाहींदा आहियूं त हिन तरह जा पाण प्रोग्राम्स कयूं। एक्चुअली हिन दफ़े वी हैव वेरी शॉर्ट टाइम, सॉरी टू से यू, बट मां चाहींदसि त असां जेको आहे उन ट्रीटमेंट ते ऐं प्रिवेंशन ते पाण ॻाल्हायूं प्रेगनेंसी खां पहिरियां। अच्छा, इहो ट्रीटमेंट जी उहा ॻाल्हि थी वई त जीअं ई तव्हां टेस्ट कराईंदा न, जे रिस्की बिहेवियर आहे, ऐं रिस्की बिहेवियर ॿुधाए छॾियो कहिड़ो थींदो आहे, हा न, जे मल्टीपल पार्टनर्स आहिनि तव्हांजा, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जे तव्हां ड्रग वठो था, नशो करियो था, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे आहिनि रिस्की बिहेवियर, होमोसेक्सुअलिटी आहे, बाइसेक्सुअल्स आहिनि, इहे जेके जंहिं औरत जंहिं मर्द जो इन्हनि मां कंहिं बि हिकिड़े तरीक़े सां जेको आहे त उन खे त पंहिंजो टेस्ट कराइणो ज़रूरी आहे, ठीकु आहे न, ऐं उन खां पोइ जे टेस्ट पॉज़िटिव अची थो वञे त पोइ उनजी ट्रीटमेंट आहे, ऐं ट्रीटमेंट ही प्रिवेंट बि थी थो सघे, ऐं प्रिवेंट केरु कंदो, असां कंदासीं। जी हा, बिल्कुलु, छो जो प्रिवेंशन स्टार्ट्स विथ मी, not you or not my system, not my government, with me, ऐं जेका ट्रीटमेंट आहे, ट्रीटमेंट गवर्नमेंट तव्हांखे फ्री में ॾिनल आहे, हींअर त मिले पई, ऐं सुभाणे मूंखे कान्हे ख़बर, पर हींअर त मिले पई, हींअर अवेलेबल आहे, हींअर फ्री टेस्टिंग बि आहे, हींअर फ्री जेको आहे उहो दवाऊं बि आहिनि, इहे अवेलेबल आहिनि, ऐं सेंटर्स एतिरे नंढनि शहरनि में खुलियल आहिनि, त जेको आहे सो इहो फ्री ऑफ कॉस्ट ई हुजे, छो त असां पहिरीं ई ॻाल्हि कयूं था त माण्हुनि खे अवेयरनेस कोन्हे, मथां जेकॾहिं सुभाणे कुझु टैक्सिस लॻाया हुया, फीसिस वरितियूं हुयूं, पोइ त असांखे ज़ीरो रिज़ल्ट, हिते त असांखे ज़ीरो रिज़ल्ट न ॾिसो ताहिर, ॻाल्हि इहा आहे जो असांखे फंडिंग मिले थी, हिते पाकिस्तान में मतिलबु फंडिंग मिले पई, US गवर्नमेंट ऐं जेको आहे ॿिया वर्ल्ड WHO खां ऐं ॿियनि खां, ठीकु आहे न, त जे उहे हुतां बंदि था करे छॾीनि,
त पोइ हिन में तव्हांजो त फॉल्ट कोन्हे, न को तव्हांजी गवर्नमेंट जो फॉल्ट आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जे हुतां फंडिंग बंदि थी वई त तव्हां अॻियां कीअं पहुचाईंदा। उन जे लाइ बि जीअं ॿिया कंट्रीज़ आहिनि उन्हनि पोइ कया आहिनि त बाबा हेतिरा पैसा असांखे एलोकेट करणा आहिनि हिन शइ जे लाइ, त जे हितां फंडिंग बंदि थी वञे त हीउ रस्तो ॻोल्हे खुलियल हुजे। त अच्छा यूथ जे लाइ इहो ई आहे त स्कूलनि में तव्हां इहो एम्फोसाइज़ करियो कि यूथ जेको आहे न उहो पंहिंजो बिहेवियर जेको आहे, छो जो असां वटि रिस्की बिहेवियर जेको आहे यूथ में तमामु घणो आहे, जेको आउं पई ॾिसां। ऐं जॾहिं मॉल्स वग़ैरह में, सॉरी टू से दिस बट, जॾहिं मॉल्स वग़ैरह में वेंदी आहियां न त आउं चवंदी आहियां पंहिंजी फैमिली खे त एतिरो मूं ओपननेस मूं ॿाहिरि कोन ॾिठो एतिरनि सालनि में, 30 years 35 years में, जेतिरो तव्हां वटि आज़ादी आहे। त अहिड़ी हुते त कानून बि आहे ऐं पेरेंट्स ते बि ज़िम्मेदारी न, छो जो जे ॿार जेको आहे 13 सालनि खां नंढो जेको आहे ॿार हुनखे अकेलो नथा छॾे सघो, हिते ॿार अकेला पिया फिरनि। ऐं तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो हाणे मैडम मुझे याद है, मतलब मुझे याद है जब मैं अपने इंट्रो में ॻाल्हायां भी तो बाहर जब हमारा बंदा जब बाहर जाएगा वो तीर की तरह सीधा हो जाएगा तो आप हंसी दी ता खिलिया होया ना उन ते, छो जो मूंखे ख़बर आहे न सब तीर वांगुरु सीधा थी वेंदा आहिनि। ता जेको आहे उहो ई चऊं त 30% मैडम पाकिस्तानी आहिनि, बाक़ी मैडम जो एक्सपीरियंस ॿाहिरि जो आहे ऐं इहो ई रीज़न आहे, ओनली दिस इज़ द रीज़न त मैडम हिन तरह वेही करे ॻाल्हाईंदियूं। बिकॉज़ मां आई एम वेरी श्योर, आई एम 110% श्योर त असां हितां जी कंहिं बि डॉक्टर खे हिते विहारंदासीं त उहा इन तरीक़े सां इन बोल्ड वे सां कोन ॻाल्हाए सघंदियूं। बिकॉज़ आई हैव व्हाट आई हैव, मां जेको सम्झां थी because with me what you see is what you get। yes जेको ॾिसो था, जेको अंदर आया वो ॿाहिरि आया, बिल्कुल ॻाल्हि ख़तम। बुरी ॻाल्हि लॻंदी ओॾी महिल ई मुंहं ते चवंदसि न लॻंदी। तव्हांजी ब्यूटी आहे, तव्हांजी यूनिकनेस आहे। असां टाइम बिल्कुलु कोन आहे ऐं टाइम जी घड़ी बिल्कुलु बि असांखे इजाज़त नथी ॾियनि। मां चाहींदसि इन शॉर्ट तव्हां मैसेज असांजे व्यूअर्स ताईं पहुचायो। बसि इहो ई आउं चवंदसि जेके बि ॾिसो तव्हां वटि ट्रीटमेंट मौजूदु आहे ऐं HIV जेका आहे उहा ट्रीटेबल आहे, उहा ट्रीटेबल आहे। प्रिवेंशन तव्हांजे पंहिंजे हथ में आहे, तव्हांखे हाणे ख़बर पइजी वई आहे त कहिड़े तरीक़े सां जेको आहे असांखे लॻी थी सघे। हर इंसान जे पंहिंजो पाण ख़्यालु रखंदो न, अलाह त रखे पियो पर अलाह चए थो तव्हां बि त कुझु करियो या सभु कुझु मुंहिंजे मथां ई विझी छॾियो अथव न। त असांखे प्रिवेंशन जा मेथड तमामु ईज़ी आहिनि। शराफ़त सां रहो, घणो जेको आहे हेॾां होॾां जेको आहे मुंहुं मारण जी ज़रूरत कान्हे, नशे खां परे रहो, इहा ॻाल्हि आहे। त इन्हनि सां प्रिवेंशन असांजे हथ में आहे। ट्रीटमेंट तव्हांखे फ़िलहाल त गवर्नमेंट जी तरफ़ां मिलियल आहे जेका फ्री आहे, टेस्टिंग गवर्नमेंट जी तरफ़ां मिलियल आहे जेका फ्री आहे, ऐं उन जे अलावा बि मतिलबु इहो आहे जे काउंसलिंग खपे त तव्हां जेको आहे मूं जहिड़नि माण्हुनि वटि, आउं फ़िलहाल त हिते आहियां न, जेसिताईं आउं हिते आहियां तव्हां मूंसां कॉन्टेक्ट करे था सघो। आउं तव्हांखे जेको आहे ॿुधाए थी सघां त बाबा छा करणो घुरिजे छा न करणो घुरिजे। आउं स्कूलनि में कॉलेजिस में तव्हांखे ख़बर आहे हिकिड़े सुबुह जो वेंदी आहियां 9 बजे ऐं 6 बजे ताईं हुते 2 सेशन्स बि करे ईंदी आहियां। ऐं हिकिड़े में जेको आहे 250 300 400 600 ॿार हूंदा आहिनि, 600 छोकिरियूं हूंदियूं आहिनि। ऐं ओॾी महिल जेको आहे छो जो मूंखे आउं सिर्फ़ु इन करे कंदी आहियां, आई एम नॉट ए स्प्रिंग चिकन राइट, त जेको आहे आउं चवंदी आहियां न हिननि ताईं अवेयरनेस पहुचे। ऐं हुते पोइ आउं ईअं ई कंदी आहियां जीअं तव्हां सां हींअर करियां पई, त माना भई तव्हां मुंहिंजो मैसेज अक्रॉस वञे कि तव्हां प्रिवेंशन पाण था करे सघो। प्रिवेंशन जे लाइ ॿिए कंहिंखे ज़िमेदारी न ॾियो, ठीकु। हर इंसान चाहे नंढो हुजे या वॾो हुजे, सम्झ सभिनी खे सोशल मीडिया सम्झ में अची वियो न, मोबाइल हलाइण अची वियो, माना यू आर फिट, डू यू कैन डू एनीथिंग। त तव्हां ॿारनि खे इहो चवंदा, तव्हां इहो पैगाम पहुचाईंदा एॾनि प्रोग्राम्स में, त महिरबानी करे तव्हां जेको आहे थोरो सिधे रस्ते ते रहो, सिराते मुस्तक़ीम ते। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हां असांखे टाइम ॾिनो, ॾाढो सुठो लॻो ऐं हिकिड़ो इंफॉर्मेटिव प्रोग्राम, हिकु ॼाण सां भरियल प्रोग्राम असां पंहिंजे तमामु व्यूअर्स ताईं पहुचाए सघियासीं। नाज़रीन, पूरे प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु रहियो। टपाल मेज़बान जो, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट तिरनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जो ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो। तव्हां हिसो बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजी आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदो। पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। अल्लाह निगहबान। अल्लाह हाफ़िज़।